खे सलाम सलाम सुन, मुझे सिंध खे सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। आऊं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरानी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में हाज़िर थी चुको आहियां। उमेद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो। अल्लाह पाक तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखे। तव्हांजे लाइ दिलि सां दुआऊं कंदा आहियूं ऐं जेकी दुआऊं दिलि सां कबियूं आहिनि उहे अॻनि ज़रूरु आहिनि। अॼु वर्किंग डे आहे, मंडे आहे, सूमर जो ॾींहुं आहे, पहिरियों ॾींहुं आहे ऑफिस वञण जो। कमकार वारा माण्हू त डेली, मज़दूरी वारा माण्हू त डेली वेंदा आहिनि, उन्हनि जे लाइ न आचर आहे न छंछरु आहे। पर जेकी सरकारी मुलाज़िम आहिनि उन्हनि जे लाइ अॼु ॿिनि ॾींहंनि जे गैप खां पोइ अॼु पहिरियों ॾींहुं आहे त यकीनन उहो चैलेंजेबल हूंदो। खोड़ सारियूं फाइल्स हूंदियूं जेकी साइन करणियूं हूंदियूं, खोड़ सारा कम हूंदा जिन खे निबेरणो हूंदो। कम सां जेकॾहिं कमु रखूं पाण त ॾाढो ज़बरदस्तु आहे। कम में रीस भली कयो, अॻे वधण जी कोशिशि भले कयो, पर हूस न कयो। हूस माना हसद, हसद माना साड़, साड़ माना पंहिंजी तबाही। जेकॾहिं तव्हां कंहिंखां सड़ंदव त तव्हांजी पंहिंजी तबाही थींदी। साड़ इन सेंस में ठीकु आहे, बहितरु आहे त आउं इन मंज़िल ते पाण पहुचंदुसि, मूंखे बि ईअं थियणो आहे, मूंखे बि हिकु ॾींहुं एतिरी मनता मिलणी आहे। माण्हू मुंहिंजे लाइ बि ईअं उथी बीहनि, माण्हू मुंहिंजे लाइ बि ईअं ताड़ियूं वॼाइनि, माण्हू मुंहिंजो बि ईअं इंतज़ारु कनि। इहो एतिरे ताईं ठीकु आहे, पर सफ़ा ईअं बि न करणु घुरिजे त अॻे माण्हूअ खे तव्हां कटियो ऐं उनजा पेर कढियो ऐं पाण उनजे कुल्हे ते वरी पेर रखी मथे चढ़ी वञो। इहो बिल्कुलु बि ग़लति आहे, ईअं न करणु घुरिजे। साड़ इन सेंस में न करणु घुरिजे, बाक़ी ईअं करणु घुरिजे, गोल ठाहिणु घुरिजे। कंहिं बि कामयाबु माण्हूअ खे ॾिसी करे पोइ चओ त मूंखे हिते पहुचणो आहे त हीउ कीअं पहुतो आहे, उहा जांच कयो त हीउ कीअं पहुतो, हिनखे उहे कहिड़ा रस्ता मिलिया जिन रस्तनि खे पार करे हीउ पंहिंजी मंज़िल माणे चुको आहे। साड़ करण वारनि माण्हुनि खां पासो बि कयो ऐं पाण कयो बि न। साड़ करण वारे माण्हूअ जी सभ खां पहिरियां त हिकिड़ी निशानी तव्हांखे ॿुधायां, जेकॾहिं का सर्किल में संगत तव्हांजी अहिड़ी आहे त पोइ उनखे निशाने ते ज़रूरु रखिजो, उनखे नज़र में ज़रूरु रखिजो। साड़ करण वारो माण्हू सभ खां पहिरियां त तव्हांजी कॉपी कंदो, जीअं तव्हां कंदो न उअं करण जी कोशिशि कंदो ऐं तव्हांजे साम्हूं कंदो। मूं चयो न त या त कामयाबु माण्हू हुजे त वरी पोइ उनजे परपुट उनजी कॉपी करे उन जहिड़ो थियण जी या उन वांगुरु कमु करण जी कोशिशि कयो। पर हू कम जे मामले में तव्हांजी कापी न कंदो, तव्हांजे ड्रेसिंग जी कापी कंदो, तव्हांजे स्टाइल जी कापी कंदो, तव्हांजे ॻाल्हाइण जी कापी कंदो। हुनखे अंदरूनी ख़बर न हूंदी त तव्हांजी जेका मनता आहे, तव्हांखे जेका मोट मिली आहे या जेका तव्हांखे मंज़िल मिली आहे या जंहिंमें तव्हां जीअं सोभारा थिया आहियो, इहो ईअं न आहे थियो। पर तव्हांजे स्टाइल जी कापी कंदो, तव्हांजे अंदाज़ जी कापी कंदो, सभ खां पहिरियां त इहा। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे, हसद करण वारे माण्हूअ जी साड़ जी निशानी इहा आहे त हू जिते बि वेहंदो महफ़िल में उहो तव्हांजी गिला कंदो। कंहिं महफ़िल में जेकॾहिं कोई माण्हू तव्हांजी तारीफ़ कंदो, कोई माण्हू तव्हांजे बारे में तमामु सुठो ॻाल्हाईंदो, त पोइ छा कंदो त उन माण्हू खे चवंदो हा यार, पर इहे ॿ टे शयूं अथसि सुठियूं, पर असुल में हीउ ख़राबु माण्हू आहे, असुल में हीअ बुराई अथसि, हू बुराई अथसि, हीअं कंदो आहे, हूअं कंदो आहे। माना का हिकिड़ी नेकी कोई कंदो, तव्हां जूं 5 गिलाऊं उहो करणु शुरू कंदो। त तव्हां सही था चओ, इहा हिकिड़ी शइ सुठी अथसि, पर हूअं अहिड़ो कम जो न आहे, हूअं मज़े जो माण्हू न आहे, हूअं को ईअं एतिरो पढ़ाइण वारो माण्हू न आहे, चंडरो आहे। माना चवण जो मक़सदु इहो थियो त कोई बि तव्हांजी हिकिड़ी बि ॻाल्हि भली कंदो त हीअ 5 ॻाल्हियूं 50 ॻाल्हियूं तव्हां जूं किनियूं ॿुधाईंदो, हुनखे अवगुण तव्हांजा कढंदो। ईअं कढंदो जीअं न जेको आहे सो मखण मां जीअं वार कढिबो आहे, पोइ ईअं तव्हां जूं खामियूं कढण जी कोशिशि कंदो ऐं माण्हुनि खे ॿुधाईंदो त हीउ माण्हू एतिरो लाइक़ु न आहे जेतिरो तव्हां सम्झो था। ऐं तव्हांजी ग़ैर मौजूदगीअ में वरी उन्हनि खे कन्वेंस कंदो, चवंदो यार तव्हां हर भरू हिनखे पुछ ॿधी महिरी कयो अथव। जीअं पाण चवंदा आहियूं न यार हर भरू तव्हां हिनखे, हीउ हिकिड़ो अहिड़ो बि कोन्हे को मोतबर। सो ईअं चई करे तव्हांजी जेका वैल्यू आहे उनखे डिवैल्यू कंदो, उनखे हेठि कंदो। पर जंहिंखे रब रखे तंहिंखे केरु चखे। तव्हां जेकॾहिं पंहिंजे कम सां सिंसियर आहियो त पोइ तव्हांखे कोई बि थेड़े नथो सघे पंहिंजे उन इज़त मां, उन क़दुरु मां, उन शोहरत मां, उन फ़हिरिस्त मां। सो जेकी इहे साड़ेला माण्हू आहिनि, साड़ू माण्हू आहिनि, जेकी पाण पहुची न सघंदा आहिनि, पोइ लख लानत कंदा आहिनि गोॾनि ते त असां हली नथा सघूं। सो अहिड़े क़िस्म जी जेका एक्टिविटी आहे उहा न कयो, पंहिंजी महिनत कयो, पंहिंजे महिनत जे बल ते अॻिते वधो। खोड़ सारा माण्हू आहिनि जिन कंहिं न कंहिं माण्हूअ खे आइडियल बणायो ऐं उनखां पोइ अॻिते निकिरी आया। कॾहिं कॾहिं के शयूं सुठियूं फ़िलहालु न लॻंदियूं आहिनि, पर वक़्तु ॿुधाईंदो आहे त अॻियो माण्हू सही हुयो। कॾहिं कॾहिं ईअं लॻंदो आहे, मूंसां कई माण्हू दोस्त मिलंदा आहिनि, चवंदा आहिनि हीअं करणु चाहियूं था, ऐं मां उनखे ॾाढी सुठी राय ॾींदो आहियां त यार ईअं करण सां को फ्यूचर न आहे। पोइ मूंखे चवंदा आहिनि तूं पाण जो कयो। मूं कयो त मूं एक्सपीरियंस कयो, मां उन एक्सपीरियंस जी बुनियाद ते तव्हांखे ॿुधायां थो त इन में को फ़ाइदो न आहे। पर पोइ के माण्हू चवंदा आहिनि त पाण करे थो, असांखे नथो सघे, पोइ पाण बि कंदा आहिनि। सो कॾहिं कॾहिं के ॻाल्हियूं अॻिते हली ख़बर पवंदियूं आहिनि। मूं हिकिड़े भेरे हिकिड़ो शो कयो पए, ॾाढो सुठो शो हुयो।
पोइ उते मूंखे हिकिड़े वेल विशर मूंखे कॉल कई, चई त तो शो में जेका ड्रेस पाती आहे उहा सुठी न आहे, मश्किरो थो लॻे, किनो थो लॻे, बुरो थो लॻे। मूंखे उन वक़्तु तमामु घणी चिड़ आई। मूं चयो त हिनखे शायदि मूं मां को मसइलो आहे तंहिंजे करे मूंखे ईअं चवे थो। पर सची ॻाल्हि इहा आहे, मां हॉनेस्टली इहा ॻाल्हि कयां थो हिन वक़्तु त मूं 2-4 सालनि खां पोइ जॾहिं उहे पंहिंजूं पिक्चर्स ॾिठियूं हुन वीडियो में, या वीडियो जूं जेके आहिनि से क्लिप्स ॾिठियूं, या उन इवेंट्स जूं जेकॾहिं तस्वीरूं ॾिठियूं, त मूं इहो रियलाइज़ कयो, मूंखे इहो फील थियो त उहो माण्हू उन वक़्तु सही चई रहियो। छो त मुंहिंजी जेका ड्रेसिंग हुई उहा उन महफ़िल में उन वक़्त जे हिसाब सां ठीकु न हुई, पर मां उबराइप कई, मां कंहिंजो चवणु न वरितो, मूं सम्झो त मां ई अकेले कुल आहियां, पोइ इन जे करे मूं उनखे अहमियत न ॾिनी। पर सची ॻाल्हि इहा आहे त जेके माण्हू जिन मरहल मां गुज़रिया आहिनि, छो त उहे इवेंट्स कंदड़ हुआ, उहे उन मरहल मां गुज़री आया हुआ, उहे मूंखे सही पिया ॿुधाइनि त यार इहो सही कोन्हे को। हाणे असीं बि ईअं ई पंहिंजे नौजवाननि खे ईअं के ॻाल्हियूं करे छॾींदा आहियूं, चवंदा आहियूं त यार हीअ तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद आहे, हीअ तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद न आहे, त पोइ दोस्त चवंदा आहिनि त साईं पाण कंदो आहे, बाक़ी असांखे ॿुधाईं थो त हीअं न आहे। सो इहो ई चवंदा आहियूं त पाण कयो आहे, इन जे करे एक्सपीरियंस गेन कयो आहे। कॾहिं कॾहिं वॾनि सां मिलंदा आहियूं न, पोइ ॿुधाईंदा आहिनि पाण खे, चवंदा आहिनि त यार हीअं थिए थो, पोइ असां इहो जुमिलो पाण कोट बि कंदा आहियूं, चवणी पिए पाण वटि, साईं हिननि जी उमिरि, असांजी उमिरि इन्हनि जो तजुर्बो। सो छा आहे त तजुर्बे जी बुनियाद ते माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि। जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो वेंदो आहे, तीअं तीअं ख़बर पइजी वेंदी आहे मामलनि जी, मसइलनि जी, शइ जी। माण्हू ज़हनी तौर ते मैच्योर थींदो आहे। ईअं ॾाढ़ी अचण सां, मुछूं अचण सां, कदु वधी वञण सां माण्हू वॾो न आहे थींदो। कॾहिं कॾहिं के मरहला, के मामला, के रस्ता, के ॾुख अहिड़ा मिलंदा आहिनि जिन सां माण्हू उहे शयूं पाण वटि अची करे जॾहिं ऑब्ज़र्व कंदो आहे त पोइ उनखे ख़बर पवंदी आहे त हीअ दुनियादारी कीअं आहे, माण्हू कीअं आहिनि, मामला कीअं हल करणा आहिनि। खोड़ सारा माण्हू हाणे बि मैच्योर कोन आहिनि, जिन जूं ॾाढियूं अछी थी वियूं आहिनि, पर उन्हनि खे अकुलु कोन अची सघियो आहे। बहरहाल इहो हिकु ड्रिगो मौज़ू आहे, हिन ते पाण कचहरी कंदा रहंदासीं। सो अॼु असांजे हिकिड़े ॾाढे ज़बरदस्त आर्टिस्ट फ़नकार अब्दुल्ला कच्छी साहिब जो अॼु जेको आहे सो ॾियारो बि आहे, उनजी वरसी बि आहे 25। सो अब्दुल्ला कच्छी साहिबु ॾाढो ज़बरदस्त मोतबर ऐं दिलबर फ़नकार हुयो, ऐं कच्छी बिरादरीअ जेकी फ़नकार आहिनि उन्हनि जी ॿोली, उन्हनि जी जेका गायकी आहे उहा ॾाढी असरु कंदड़ आहे। रेडियो पाकिस्तान ते मां खोड़ सारा हिन जा रिकॉर्ड हलाईंदो हुयुसि। सो खोड़ सारा हुनजा कलाम आहिनि जेकी यादगार आहिनि, जेकी यादि रहिजी वेंदा। नाले वारा फ़नकार जिन पंहिंजी मिटीअ, पंहिंजी धरतीअ खे ॻायो, जिन इश्क़ कयो पंहिंजे राग सां, पंहिंजे कम सां, उन्हनि खे तारीख़ यादि रखंदी आहे। उन्हनि फ़नकारनि मां, उन्हनि कलाकारनि मां अब्दुल्ला कच्छी बि हिकु हुयो। अब्दुल्ला कच्छी मोहम्मद इब्राहिम जो शागिर्दु हुयो, ऐं मोहम्मद इब्राहिम बि ख़ान साहिबु हुयो। हाणे तव्हांखे ख़बर आहे त हाणे उनजो शागिर्दु पोइ कीअं हूंदो। माना पाण रागुदारीअ जी जेकॾहिं फील्ड तव्हां ॼाण रखो था, त पोइ ॾिसो त हिकिड़ी यूनिवर्सिटी मां बि हिकिड़ो माण्हू पढ़ी अचे, भली यूनिवर्सिटी मां, सुठी यूनिवर्सिटी मां पढ़ी अचे, जंहिंजो नालो बि हुजे, नाम बि हुजे, त पोइ उनजो शागिर्दु कीअं हूंदो। सो मोहम्मद इब्राहिम साहिबु ॾाढो ज़बरदस्त कलाकार, पर उनजो शागिर्दु अब्दुल्ला कच्छी साहिबु। सो बहरहाल ॿई लाॾाणो करे विया। पर हाणे उनजो जेको फ़र्ज़ंद आहे अब्दुल्ला कच्छी साहिबु, ग़ुलाम अली साहिबु, उहो पंहिंजे तरीक़े सां मौसीक़ी जी ख़िदमत करे रहियो आहे, मौसीक़ी खे हथी ॾेई रहियो आहे, अॻिते वधाए रहियो आहे। सो अब्दुल्ला कच्छी साहिब खे बि डेडिकेशन ॾियूं था ऐं उनखे यादि कयूं था अॼोके ॾींहं ते। अॼु कोशिशि कंदासीं त थी सघे थो त उनखे वरी अॻिते हली प्रोग्राम में यादि कयूं, को कलाम, को गीत, को ॾोहिड़ो हुनजो ॻाए वठे। बहरहाल वरी बि इहो ई चवंदुसि त जिन पंहिंजे देश, पंहिंजी मिटीअ जे लाइ यार कुझु कयो आहे न, उन्हनि खे तारीख़ यादि कंदी आहे। ऐं असां वटि वरी ईअं बि थींदो आहे त जेको माण्हू जीअं हिन वक़्तु हीअ जेका कंडीशन आहे, उन में जेकॾहिं को माण्हू को कमु करे थो त उनखे चङे तरीक़े सां, चङी अहमियत शायदि न ॾिनी वञे, पर यार वए खां पोइ ॾाढो उनखे लाइक कंदा आहिनि माण्हू, उनखे यादि कंदा आहिनि, उन जूं ॻाल्हियूं त यार हीउ हिकिड़ो पैटर्न ॾेई वियो, हिकिड़ो ट्रैक ॾेई वियो, हिकिड़ो स्टाइल ॾेई वियो, हिकिड़ो वीएन ॾेई वियो। सो अहिड़ा माण्हू बि हिन दुनिया में आहिनि। सो बहरहाल प्रोग्राम जी तरतीब खे पाण अॻिते वधाईंदे खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं तव्हां सां। ऐं अॼु ॾाढा सुठा प्रोग्राम में महिमान बि अचण वारा आहिनि। मुल्की सूरत हाल मां तव्हां त वाक़ुफ़ु हूंदा ई हूंदा आहियो, मूंखे ख़बर आहे छा हाल अहिवाल आहे मुल्क जो, पर जेका जीजल अख़बार रिपोर्ट कंदी उहा असुली ख़बर हूंदी ऐं असराइती ख़बर हूंदी, असुली ऐं असराइती। अॼु सूमर जो ॾियारो आहे, 8 मई आहे। रोज़ाना जीजल अख़बार मुंहिंजे हथ में आहे। हीअ अख़बार कराची, हैदराबाद ऐं सखर मां हिकु ई वक़्तु शाया थींदी आहे। चीफ एडिटर हिन अख़बार जो डॉक्टर अब्दुल करीम राजपर साहिबु आहे। सिफ़ा 8 क़ीमत हिन अख़बार जी 30 रुपया आहे। सो अॼु सूमर जो ॾियारो 8 मई त तव्हांखे मां ॿुधाए चुको आहियां। इन खां सवाइ अॼु जेका इस्लामी तारीख़ आहे उहा 17 शवाल मुकरम 1444 हिजरी, शुमारो 226 हिन जो आहे अख़बार जो। चीफ जस्टिस जो बयानु अॼु लीड छपियो वियो आहे त जेकॾहिं आइन चवे थो त 90 ॾींहंनि में इलेक्शन थिए त असांखे अमल करिणो पवंदो, बहानो ॻोल्हणु न घुरिजे, चीफ जस्टिस। ऐं आसिफ़ ज़रदारी जो सुपर लीड में बयानु छपियो आहे त हिकु शख़्स खे वॾो बर्दाश्त कयो अथऊं,
हाणे घणो थी वियो, उन इदारनि खे बदनाम करण जूं हदूं पार करे छॾियूं आहिनि आसिफ़ ज़रदारी। इमरान ख़ान चवे थो पाकिस्तान में तकड़ियूं चूंडूं ई समूरनि मसइलनि जो हल आहिनि। इमरान ख़ान सां कैनेडा जे अपोज़िशन पार्टी जे अॻवान पैट्रिक ब्राउन जी अॻवानी में वफ़द जी मुलाक़ात सेनेटर फैसल जावेद मौजूदु हुयो। ऐं इस्लामाबाद में अफ़गानिस्तान जो परॾेही वज़ीर अमीर मुत्तक़ी बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात कई, फ़ोटो सेशन थिया ऐं अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान जे तालुकातुनि ते तमामु घणो हिकिड़ो तबसरो कयो पियो वञे त मुस्तक़बिल में असीं उन्हनि सां कीअं हलंदासीं। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान जो दहशतगर्दी जे ख़ात्मे ऐं वापार बाबति ताउन ते इतफ़ाक़ थी वियो आहे। ऐं पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में वफ़दनि जी सतह ते ॻाल्हियूं थियूं। पाकिस्तान तरफ़ां बिलावल भुट्टो ऐं अफ़गानिस्तान तरफ़ां अमीर ख़ान मुत्तक़ी अॻवानी कई। इन खां सवाइ शहबाज़ शरीफ़ चवे थो त इमरान ख़ान मथे खां पेरनि ताईं कूड़ो ऐं धोखेबाज़ माण्हू आहे। वज़ीर आज़म साहिबु असांजो चवे थो त पार्लियामेंट जे इख़्तियारनि जो हर सूरत में तहफ़ुज़ कंदासीं ऐं साक़िब निसार नवाज़ शरीफ़ खे नाइल करण में अहम किरदारु अदा कयो। नवाज़ शरीफ़ कूड़ो ऐं बेबुनियाद इल्ज़ामनि ते नाइल कयो वियो। आर्मी चीफ सां चीन ऐं अफ़गान परॾेही वज़ीरनि जी धारदार मुलाक़ात, अफ़गानिस्तान CPEC ऐं सियासी सूरत हाल ते ॻाल्हियूं। इन खां सवाइ न ब्लैकमेल थींदासीं, नई उसूली मौक़िफ़ तां पोइ ते हटंदासीं, राणा सनावला जो इहो चवणु आहे। शेख रशीद फरमाए थो हुकूमत इक़्तिदार बचाइण लाइ सॼे मुल्क खे भठीअ में ॿारे पई। शेख रशीद इमरान ख़ान PTM ऐं PTI जूं ॻाल्हियूं रोकियूं कमर सां कायरा जो इहो चवणु आहे। अख़बार जो जेकॾहिं फ्रंट पेज ई थोरो हेठि ॾिसूं था त उते लिखियलु आहे त परवेज़ इलाही जी ख़बर आहे त घर ते हमिलो कंदड़नि खे माफ़ु न कंदो, नवाज़ शरीफ़ जी वापसी खां पोइ मुंस इलाही वापसि ईंदो। ऐं इन खां सवाइ सुप्रीम कोर्ट जो कमु सियासत न पर आईन जी तर्जुमानी करण लाइ आफ्ताब शेरपाओ। इन खां सवाइ पाण बैक पेज ते जेकॾहिं ॾिसूं था त उते सितारा तव्हांजा छा था चवनि, इहो बि लिखियलु आहे। कारोबार में नुक़सानु पवण जे करे तव्हांजे ज़हनी दॿाउ वधी वेंदो, मुश्किल सूरत हाल मां निकिरी ईंदा, इहो मुंहिंजो बुर्ज चए थो। हाणे मुंहिंजो बुर्ज चए थो कारोबार में नुक़सान जे करे ज़हनी, त मुंहिंजो को कारोबार आहे ई कोन भाउ। ऐं ईअं ई चवंदा आहिनि आणे ऐं चाणे वारो माण्हू कमाए। इन खां सवाइ तव्हांजो ज़हन जो ख़्यालनि सां भरियलु हूंदो, सरगर्मियुनि बाबति तव्हांजो यकीन उमेद खां वधीक फ़ाइदेमंद थींदो। ऐं जेको आहे सो कैंसर जेको सरतान जो बुर्ज आहे उहो ॿुधी वठे त तव्हांजो सही रवैयो ग़लति रवैये खे शिकस्त ॾींदो। ऑफिस में अमल लाइ माहौल अॼु साज़गार थी रहियो आहे। बड़े वाह तौफ़ीक़ साईं। ऐं साज़गार माना सुठो। इन खां सवाइ दिलो जेको आहे सो बुर्ज जेको आहे तव्हांजी आला शख़्सियत जे करे अॼु अव्हांखे हिकु शख़्स यादि कंदो, हू तव्हां वटि महिमान थी सघे थो। यूसुफ जो साईं महिमान अचण वारो आहे। वाह 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 साईं, वाह साईं, वाह साईं वाह। मुंहिंजो ऐं ज़फ़र जो बुर्ज साॻियो आहे। ज़फ़र बि कारोबारी माण्हू न आहे, मां बि न आहियां। बुर्ज चवे थो त कारोबार में नुक़सानु थींदो वॾो। दिलि जो कारोबार आहे असांजो, मुहबत। सो अनुष्का शर्मा कान फिल्म फेस्टिवल में पंहिंजे डेब्यू लाइ पुरज़म। इन खां सवाइ मनी लॉन्ड्रिंग केस में गिरफ़्तार जवाबदार जो जैकलिन लाइ ख़त। ऐं रणबीर कपूर खे कावड़ में शोर करणु पसंदि न आहे। आलिया भट्ट मुड़ुसु ॾाढो ख़ामोश ऐं पुरस्कार मिज़ाज आहे। ससु कावड़ ते कंट्रोल नाहे थींदो। ससु रड़ियूं करण ऐं शोर करणु बिल्कुलु पसंदि आहे। बाक़ी हू प्यारु कंदड़ आहे। हीरो ऐं हीरोइन तौरु ॿिन्ही जी पहिरीं फिल्म बर्मा सुत्रा गुज़िरियल साल रिलीज़ थी हुई। इन खां सवाइ आलमी कप में सुठी कारकर्दगी जो मुज़ाहिरो कंदासीं, शाहीन शाह जो इहो चवणु आहे। ऐं BCCI एशिया कप ते लचक न ॾेखारी बांग्लादेश ऐं श्रीलंका बि भारत सां गॾु। इन खां सवाइ पाकिस्तान ज़मान मिलंदे वर्ल्ड कप खेॾणु ईंदो भारतीय मीडिया। इन खां सवाइ अख़बार में अॼु ॾाढा सुठो कॉलम बि यकीन आहिनि। मुल्क लाइ ख़तरो बणियल IMF वसतुल्ला ख़ान जो कॉलम आहे। डॉक्टर गज़ाला पेंवर साहिबा जो कॉलम आहे ख़ानदानी इज़त। रियाज़ अबड़े जो कॉलम आहे सियासी ॻाल्हियूं वक़्ती ड्रामो आहिनि। थैलेसमिया बाबति जागरता जी ज़रूरत, काज़ी जावेद सनाई। ऐं जीजल लोकवीचार बि आहिनि। माना तव्हां पाण बि जीजल अख़बार में लिखी सघो था। जॾहिं महांगाई सफ़ा बेज़ार कयो, रियाज़ राजपुर जो कॉलम आहे। ज़वार सीशान जो कॉलम आहे। ऐं अॼु ख़ुशहाल सिंध में वधंदड़ ख़ुशियुनि जा वाक़िया, वधंदड़ ख़ुदकुशियुनि जा वाक़िया। यार इहो लिखियलु आहे। मां ख़ुशियुनि जा वरी ख़ुशी में पढ़ी वियुसि। काश ही ख़ुशियुनि जा वाक़िया थियनि, माना जिते किथे जमाला हुजनि। हे पर ख़ुदकुशियुनि जा वाक़िया लिखियल आहिनि। सो पाकिस्तान में इन वक़्तु ख़ासि तौर ते सिंध में खोड़ सारा माण्हू बेरोज़गारी मुफ़लिसी जे करे, मुल्क समेत सिंध में बेरोज़गारी जे करे माण्हू ख़ुदकुशी करण ते मजबूर आहिनि। पर सिंध हुकूमत तरफ़ां ख़ुदकुशियुनि जे वधंदड़ वाक़िअनि सबबु जेका पैदा थियल सूरत हाल आहे उन ते को बि कंट्रोल न थी सघियो आहे। ऐं असांखे त ईअं थो लॻे त वक़्तु एतिरो त मजबूर करे छॾींदो जो माण्हू चवंदा त बाबा मौत भलो, अलाह पनाह ॾे। सूरत हाल ताईं संगीन थींदी थी वञे। इकॉनमी एग्रीकल्चर ऐं ट्रेड ते पाण ॻाल्हायूं त करंसी जा अघ अमरीकी डॉलर 283.59,
ते ख़रीद थींदो ऐं विकिरो 284.73 ते। इन खां सवाइ खोड़ सारा जेकी बि ईअं खणी अचूं रियाल आहिनि या डॉलर आहिनि, जेका बि करंसी आहे जंहिं मुल्क जी, उन बाबति समूरो अहाल अहिवाल अख़बार में लिखियलु हूंदो आहे। ऐं मज़े जी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे, उहा इहा आहे त इस्लामाबाद में अंब अची विया मार्केट में, कराची में बि किथे किथे अची विया आहिनि। आम अञा अंब न थी सघिया आहिनि, आम थी वेंदा जॾहिं त पोइ मज़ो ईंदो। माना उर्दू में आम चवंदा आहिनि, पर असां वरी सिंधीअ में अंब चवंदा आहियूं। चीनी खाधे पीती सनत में वाधि, ई कॉमर्स ऑपरेटर्स जे एतमाद में इज़ाफ़ो, ऐं पाकिस्तान खे ईंदड़ महीने 3 अरब 70 करोड़ डॉलरनि जो कर्ज़ु अदा करिणो पवंदो। ऐं अंब जी सीज़न अचे पई त पोइ बाक़ाइदा माण्हुनि खे अंबनि जी सार बि लॻी आहे, सिक बि लॻी आहे ऐं ॿाड़ बि लॻी आहे। इन खां सवाइ बि खोड़ सारियूं ख़बरूं तव्हां जेकॾहिं रोज़ानी झील में पढ़णु चाहियो था त पोइ रोज़ानी झील अख़बार वठो, ऐं वठण जे लाइ तव्हांखे अख़बारी हाकर खे चवणो पवंदो को जेकॾहिं वेझो आसपास को ईअं साइकिल ते त अॼुकल्ह ज़मानो आहे मोटर साइकिल ते वेंदा आहिनि, को अख़बारी हाकर तव्हांखे मिले थो त उनखे चओ यार रोज़ानी जीजल अख़बार असांखे ॾेई छॾींदो कर डेली जी बुनियाद ते, या वरी स्टॉल को वेझो लॻियलु आहे त उते जीजल अख़बार पढ़ंदा कयो, ॿियूं अख़बारूं बि मज़े सां पढ़ी ईंदो। हिते हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं, मोटी ईंदासीं त मौज़ूज़ महिमाननि सां तव्हांजो तारीफ़ कराईंदासीं। सो काॾे बि न वञिजो, असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे वलीकार चऊं था। वॾी महिरबानी तव्हां असां सां जुड़ियल आहियो ऐं हिकु लम्हो बि तव्हां टीवीअ खां थिड़ियल न आहियो त कंहिं वक़्तु बि असीं ऑन थी सघूं था। मोटी आयासीं ब्रेक खां पोइ, ऐं तव्हांखे ब्रेक ते वञण खां अॻु में ॾसे चुको हुउसि त मोटी ईंदासीं त मौज़ूद महिमान जो तारीफ़ तव्हां सां कराईंदुसि। ॾाढा सुठा माना महिमान आहिनि, कुझु उन्हनि खां बि सिखणु वठणु मिलंदो। अॼु इंजीनियर्स असां घुराया आहिनि, हिकिड़ो दोस्त सिविल इंजीनियरिंग आहे, ॿियो माइनिंग इंजीनियर आहे। सो उन्हनि दोस्तनि सां कचहरी कंदासीं त आख़िर इहा फील्ड कीअं आहे ऐं इन फील्ड में जेकॾहिं अचण खां पोइ माण्हू जो फ्यूचर कहिड़ो थिए थो। सो भलीकार चऊं था। सभ खां पहिरियां असां सां गॾु आहे मुदस्सिर अहसन साहिबु, उनखे भलीकार चऊं था, माइनिंग इंजीनियर आहे, पाण सोशलिस्ट बि आहे। साईं कीअं आहियो, ठीकु आहियो? जी ठीकु आहे, तव्हां ॿुधायो? वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां टाइम कढी असांजे प्रोग्राम में आहियो। ॿियो दोस्त आहे सिविल इंजीनियर ऐं सोशलिस्ट अली हाशमी साहिबु, उनखे भलीकार चऊं था। भाई कीअं आहियो, ठीकु आहे? वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां प्रोग्राम में आहियो। ऐं उनखां सवाइ जीअं एक्टिविटीज़ जी ॻाल्हि थिए थी त सोशल एक्टिविटीज़ करणु सुठी ॻाल्हि बि आहे। इन सां पंहिंजो ध्यानु बि किथे सुठी जॻह ते हूंदो आहे, माण्हू पाण खे किथे एंगेज बि करे छॾींदो आहे ऐं कंहिं माण्हूअ जो वरी चङो बि करे वठंदो आहे, भलाई ऐं नेकी जा कम बि करे वठंदो आहे, जंहिंसां दिली ऐं रूहानी सुकून बि मिलंदो आहे। सो ॿी बि हिकिड़ी असांजी भेण जेका सोशल एक्टिविस्ट आहे, उनजो नालो आहे दरख़्शां स्वालिह, उनखे बि असीं भलीकार चऊं था। कैसी हैं, ठीक है? अल्हम्दुलिल्लाह जी। बहुत शुक्रिया जी, आप भी हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। इन खां सवाइ ॾाढो सुठो हिकिड़ो फ़नकार असांजे प्रोग्राम में आयल आहे, असांजे प्रोग्राम में भेरो कंदो रहंदो आहे ऐं ॾाढो ज़बरदस्त मल्टी टैलेंटेड फ़नकार आहे। खोड़ सारा ॾाढा सुठा चूंड कलाम खणी ईंदो आहे, जेके असांखे ॿुधाईंदो आहे त ॾाढो मज़ो ईंदो आहे। सो उहो पाण बि आयो आहे, वरी पंहिंजी न्याणी बि उन सां गॾु आहे, उहा वरी टिकटॉकर बि आहे, उनखे बि ईअं खणी अचूं अॻिते वधण जो शौक़ु आहे, पढ़ाईअ में ॾाढी ज़बरदस्त दिलचस्पी आहे। ऐं तनवीर साईं असां सां गॾु आहे, तनवीर अली जंहिंखे पाण चवंदा आहियूं, ॾाढो सुठो रागी आहे, उनखे भलीकार बि चऊं था। ऐं तव्हांखे वरी मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त पंहिंजी फैमिली सां ॾाढो कुर्ब कंदो आहे, प्यारु कंदो आहे, न्याणियुनि खे गॾु वठी करे ऐं हिते आणणु या किथे बि घुमाइणु फिराइणु, इहा ॾाढी सुठे वाले जी निशानी आहे, भली ॻाल्हि आहे। सो उनखे भलीकार चऊं था। कीअं आहियो साईं, ठीकु आहियो? करम वाला साईं, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो ऐं तव्हां सां गॾु अधी असांजी भेण नंढड़ी इकरा बि आहे। इकरा कीअं आहियो बाबा, ठीकु आहियो? वॾी महिरबानी बाबा, तव्हां प्रोग्राम में आहियो। उस्ताद बादल राई असां वन एंड ओनली मौसीकार, सिंध जो फ़नकार, उहो बि असां सां गॾु आहे, ॾाढो सुठो माण्हू आहे। ऐं सुबुह सुबुह मूंखे ॿुधाईं त अब्दुल्ला कच्छी साहिब जो जेको आहे सो ॾींहुं बि आहे, हुनजी वरसी आहे, हुनखे यादि कजो ऐं असां यादि कयोसीं। इहा यादगिरी असांखे उस्ताद बादल राई ॾियारी। उस्ताद साईं वॾी महिरबानी तव्हांजी, लख थोरा तव्हांजा। सो स्टार्ट वठूं था मुदस्सिर खां। मुदस्सिर भाई, मूंखे त सभ खां पहिरियां इहो ॿुधायो, माइनिंग इंजीनियर छा आहे इहो, मूंखे थोरो डिटेल में तफ़सीली ॿुधायो। हूअं त पाण सिविल इंजीनियर ॿुधा त ॿिया टिया डिटेल में पुछो त माइनिंग इंजीनियर जो कमु इहो हूंदो आहे त मैदनियात कढणु ज़मीन मां, उहो कोयलो थी वञे, को मेटल थी वञे, सोन थी वञे, कुझु बि थी वञे, उहो असांजो कमु हूंदो आहे ज़मीन मां खोटे कढणु। अच्छा अच्छा अच्छा, पोइ प्रैक्टिकली इहो कमु कयो पिया या इहो सिर्फ़ु पढ़िया आहियो? हाणे किथे फ़िलहालु फ्रेश ग्रेजुएट आहियां, हाणे कंदुसि। अच्छा अच्छा, पोइ जॾहिं पढ़िया आहियो त पोइ बाक़ाइदा इहे शयूं माना सरज़मीन ते वञी सेखारीनि बि अथा पाण वटि पाकिस्तान में? पाण वटि ईअं हूंदो आहे त आउं जॾहिं पढ़ंदो हुउसि ईअं प्रैक्टिकल ईअं ॾींदा हुआ, पाण लेबॉरेटरी में मूंखे वञणु ई न ॾींदा हुआ, छो त लेबॉरेटरियूं पाण वटि चङियूं हुयूं बि कोन हुन ज़माने में। सो हाणे आहे सिस्टम सिधो? आउं असल में मेहरान यूनिवर्सिटी जो ग्रेजुएट आहियां। उहा असांखे तक़रीबन जाम टूर कराईंदा रहंदा आहिनि। त थीसिस जे टाइम ते असीं जाम घुमियासीं,
थरकोल पे वियासीं, ते लाखड़ा आहे, लाखड़ा फील्ड हुते वियासीं, ठट्टा सीमेंट में वियासीं, हर तक़रीबन जेकी असां सां रिलेटेड असांजी फील्ड सां रिलेटेड असां सभु चेक सभु घुमियो ऐं सभु मतिलबु असां एक्सपीरियंस कयो आहे। माशाल्लाह। पोइ थर जो कोयलो ॾिठो, छा था महसूसु कयो? थर तरक़ी कंदो, कोयले जी कहिड़ी अहमियत इफ़ादत आहे, अॻिते जो छा माना मुस्तक़बिल आहे थर जो? थर जो मुस्तक़बिल जाम सुठो आहे, छो त अञा 2 ब्लॉक माना कोयलो बि सोन आहे न ॼणो हुतां जो? जी, कोयलो थर में इलाही कोयलो, तक़रीबन 174 बिलियन टन्स कोयलो हुते अवेलेबल आहे। अञा ताईं 2 ब्लॉक हुन में वर्क थिए पियो, हुन में 2 ब्लॉक में अञा तक़रीबन 10 ब्लॉक जंहिंमें अञा वर्क कमु शुरू कोन थियो, 10 ब्लॉक में अञा कोयलो आहे। तक़रीबन एतिरो कोयलो आहे जे पाकिस्तान 300 साढा 300 साल ताईं बिजली कंटिन्यू जनरेट करे सघे थो हुन कोयले मां, एतिरो कोयलो आहे। पोइ बि माना एॾे सही तरीक़े सां कमु अञा नथो थिए त इहे बिजलीअ जी लोड शेडिंग खां पाण छुटकारो वठी वठूं। माना हिन तरफ़ सॼियूं तवानायूं पंहिंजूं इते सर्व कनि, तकड़ में कमु कनि त कमु घणो थी सघे थो, पर कमु माना ईअं लाहौती वांगुरु हले थो पियो, ईअं खणी चओ। सो अली हाशमी साहिब असां गॾु आहे। अली साहिब, तव्हां अॼुकल्ह छा पिया कयो? पास आउट थी विया? न, मुंहिंजो लास्ट ईयर आहे ऐं हिन सां गॾु गॾु जेको सोशल वर्कर बि आहियां। ऐं कुझु नेकियूं करणु घुरिजनि, ख़ाली जेको अयाशी करण सां दुनिया कोन हलंदी आहे। सही सही। छा पिया कयो सर? असांखे ॿुधायो त असांखे बि थोरी माना ईअं हिमत थिए त असां बि कयूं यार, हे बि करे थो त असां बि कयूं यार, इहो चङो कमु चङे कम में रही सघिजे न। जी जी सर। जीअं असांजो जेको कमु आहे उहो आहे 4 चीज़नि ते आहे। हिकिड़ो त एडुकेशन ते आहे, असांजो फोकस जेको मेन फोकस एडुकेशन ऐं हेल्थ ते आहे। जेका असांजी कोशिशि इहा हूंदी आहे जेका बि स्कूल मतिलबु ख़ाली पिया आहिनि, जिन ते अॼुकल्ह गधा घोड़ा बीठा आहिनि, ख़ाली जानवर बीठा आहिनि, सही, उनखे असीं जेको आबाद करियूं, एडॉप्ट करियूं ऐं उनखे जेका ॿार पढ़नि कोन पिया, जेका ॿार अनएडुकेटेड आहिनि, उनखे एडुकेट करियूं। असांजो मक़सदु इहो आहे की एडुकेशन वधाइणी आहे। अच्छा, सही आहे। अमीर जो ॿार त हर किथे पढ़ी सघे थो, बट ग़रीब ॿार पढ़ण लाइ हुनखे किताब ऐं पेंसिल जी ज़रूरत आहे ऐं गाइडलाइन ऐं टीचर जी ज़रूरत आहे। उहो हिन पाकिस्तान में हर को फ्री कोन थो ॾेई सघे। सही आहे। अॼुकल्ह पाण गवर्नमेंट खां अलावा अगरि प्राइवेट इदारे में वञूं था त उते 10-10 हज़ार 12-12 हज़ार रुपया फीस आहे। जीअं सिटी स्कूल आहे, इलाही स्कूल अहिड़ा आहिनि सही, घटि में घटि 5,000 अॼुकल्ह जी फीस आहे। पर असांजी कोशिशि आहे फ्री। 5,000 त तव्हां इनिशियली ॿुधायो त हूअं वक़्ती वक़्ती बि वठंदा वञनि था, कॾहिं कहिड़ो डे आहे, कॾहिं येलो डे आहे, हा, उहो त अञा अलॻि पिकनिक जा अलॻि, इहे अलॻि पेंसिल डे, ऑरेंज डे में माण्हू त, बट असांजो मक़सदु इहो आहे की फ्री एडुकेशन ॾियणी आहे असांखे। सही आहे। जंहिंमें असां स्कूल एडॉप्ट कया आहिनि, जेका असांजे रेड़ी में आहिनि, ठटे साइड ते आहिनि। सही आहे। उहो स्कूल असीं हलायूं पिया, जंहिंमें 100 जी तादाद में असां वटि ॿार ईंदा आहिनि पर स्कूल में। ऐं असांजी इहा बि कोशिशि आहे अहिड़ो का माण्हू जंहिं वटि मतिलबु स्कूल जी प्रॉपर्टी आहे, स्कूल में हलाइण लाइ केरु कोन्हे, उन लाइ असीं अञा ताईं मौजूदु आहियूं। असां सां केरु बि कॉन्टेक्ट करे सघे थो ऐं जेको असीं उनखे स्कूल खे रन आउट करे सघूं था। सही। ऐं उते जिते एडुकेशन न आहे, सरकारी न हुजे, प्राइवेट स्कूल, भले प्राइवेट स्कूल हुजे। कई अहिड़ा दोस्त आहिनि जेके नथा हलाए सघनि, चवंदा आहिनि को अचे असांजो भला सॼो फर्नीचर आहे, स्कूल ठहियल आहे, असीं कमु करे। असीं बि चवंदा आहियूं त असांखे हर चीज़ अगरि मिले पई, चीज़ मिले पई, ख़ाली हुनखे रन आउट करिणो आहे त असां हुनखे रन आउट कंदा आहियूं। ऐं उते जेका ॿार नियर टू जेतिरा बि ॿार हूंदा आहिनि असीं उनखे फ्री ऑफ कॉस्ट जेको तालीम ॾींदा आहियूं। देन असां जेको आहे ॿियो पर्पज़ हेल्थ आहे ऐं असांजी कोशिशि इहा हूंदी आहे हेल्थ सां गॾु हाइजीन बि रखूं। सही आहे। सिहत सां गॾु सफ़ाई बि ज़रूरी आहे। सही आहे। त असांजी कोशिशि इहा ई हूंदी आहे की हेल्थ जा जेका बि केसिस आहिनि, लाइक कोशिशि कंदा आहियूं की कैंसर ऐं CP चाइल्ड ते फोकस करियूं, जिन ते अॼुकल्ह जेको पंहिंजा घटि माण्हू फोकस कनि था। ॿियनि जॻहनि ते CP चाइल्ड पंहिंजे पाकिस्तान में बल्कि पोलियो बि ज़्यादा आहे, पर प्यारीनि पिया तंहिंजे बावजूदि जेको आहे वैक्सीनेशन जे बावजूदि CP चाइल्ड्स इलाही आहिनि पंहिंजे कंहिंजा फैमिली फैक्टर आहिनि छा बि। सही। तंहिंजे करे जेको सो असां फोकस करियूं पिया कैंसर ऐं CP चाइल्ड्स ते। सही आहे। उन में इहो आहे की ज़ाहिरी ॻाल्हि आहे, इंसान असीं त हिकिड़े डोनर ते डिपेंड आहियूं, डोनर्स ते डिपेंड आहियूं, पर असांजी कोशिशि इहा हूंदी आहे जेतिरा बि असीं ज़्यादा केसिस खणी हुनखे कवर करे सघूं। देन असांजे जेको आहे सो हिकिड़ो इहो आहे की कंहिंखे ख़ाली पेट न सुम्हणु ॾियणु, असांजो हिन जो कॉन्सेप्ट आहे। ऐं कॉल वठूं, इजाज़त हुजे त कंटिन्यू रखूं। अस्सलाम वालेकुम। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर। साईं केरु पिया ॻाल्हायो? मुंहिंजा भाउ साईं मोहम्मद रफ़ी के पियो ॻाल्हायां सर, तव्हांजो पुराणो काल सर। साईं अबड़ा साहब कीअं आहियो? ठीकु आहियो? सर तव्हांजो माशाल्लाह, तव्हांजो लेक्चर सुबुह इन ई मंज़िल के तव्हां पहुता आहियो माशाल्लाह, वॾी महिरबानी। इहो बि असांखे ख़बर आहे तव्हां हिकु कलाक हिन मंज़िल ते पहुतो आहियो, असांखे तव्हां लेक्चर ॾिनो। इहो दोस्तनि खां मुंहिंजो सवालु आहे सर। जी साईं जी। असांजा दोस्त काफ़ी में पढ़े वेठा आहिनि, पर माइने जी तरफ़ तमामु अटे लूणु बराबरि जेके हाणे खणी सरकुल जे हवाले सां कुझु थियो आहे।
सही पर इन फील्ड में काफ़ी दोस्त अञा ताईं प्यारा वेठा जेके माइनर कयो था सही 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 त उन लाइ थोरो साईं रहनुमाई कई। ॿियो असांजी पुराणी यादि कई अब्दुल्ला कच्ची जे बारे में। सही सही अब्दुल्ला कच्ची साहब बिल्कुल सही उन बारे में थोरो ॻाल्हाए चुका आहियूं, वरी बि कोशिशि कयूं था। ठीकु आहे साईं, वॾी महिरबानी साईं, लख थोरा। सो साईं जो सुवालु नहीं तव्हांजे लाइ हुयो इहो त माइनिंग इंजीनियरिंग वारा दोस्त काफ़ी त ईअं वेठा आहिनि, माना उन्हनि खे कमकार मिले कोन थो, छा सीन आहे? चवंदा इलाही पास करे विया आहिनि पर वीचारा कमु कोन था कनि। असल में मसलो इहो आहे त पाकिस्तान में त इंजीनियरिंग लाइ नौकिरियूं हुअं ई एतिरियूं कोन्हे। बाक़ी जेका चवंदा कोई चवे न इंजीनियर आहियां त पोइ उनखां पोइ ॾुख जो साथ हलाए। जी जी बिल्कुलु जी साईं। ॿियो त मसलो इहो आहे त जेका खणनि था मतिलबु जेका इंजीनियर्स खणनि था, कंपनी एम्प्लॉयर्स खणनि था, उहे हाईली क्वालिफाइड खणनि था, हल्के फुल्के कोन था खणनि। तक़रीबन त ये फील्ड एतिरी ॾुखी कोन्हे, पर जेका हुन में अचनि था न तक़रीबन पाकिस्तान में इहा हूंदी आहे लास्ट चॉइस, सभिनी जी लास्ट चॉइस हूंदी आहे। जेके महिराण में त इहो ई आहे त जेके कुझु न मिलियो हुनखे माइनिंग मिली वई। कुझु हूंदा आहिनि बदनसीब जंहिंजो नसीब फिटल हूंदो आहे उहे खणंदा आहिनि, उहे सेल्फ टेप खणंदा आहिनि। जीअं असांजी बैच में 2 ॼणा सेल्फ टेप हुआ त उन्हनि जी त असल में इहो सीन हो त हिकिड़े जो त हुनखे को फील्ड मिली कोन, हुनखे लास्ट में ई पती त मिलियो, हुन सेल्फ में खणी लाथी। हिकिड़े जो पे हो त उनखे जॉब मिली वई हुई। बाक़ी जेका हुआ हाईली क्वालिफाइड हुआ उनखे जॉब मिली वई हुई। बाक़ी जेका लो हुन ते अंडर 3 GPA हुआ उनखे उहो वेठा आहिनि। सही सही बराल ॿियनि मुल्कनि में क़दुरु आहे तव्हां? ॿियनि मुल्कनि में जाम क़दुरु आहे, जीअं ऑस्ट्रेलिया में, कैनेडा में, इन जॻहियुनि ते माइनिंग जाम थींदी आहे, हुते वैल्यू जाम आहे। पाकिस्तान में कोयलो जाम आहे, ॿियूं चीज़ूं जाम आहिनि, बट हिते वैल्यू कोन थी। सही सही, हो चवंदा पाणी मज़दूर हथ न खोटे वठंदा, हिननि जी कहिड़ी ज़रूरत आहे? हिते इंजीनियर त रखण ई कोन चाहींदा आहिनि। हा सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे। टेक्निकल तरीक़े सां अचणु नथो चाहे माण्हू, चवंदा ईअं जुगाड़ में कमु हले। जीअं लाखड़ा में माइन सरदार हूंदो आहे, माइन सरदार पूरी माइन खे हलाईंदो आहे, हुते इंजीनियर ख़ाली हिकिड़ो 2 इंजीनियर घुमंदा पिया आहिनि, पूरी तक़रीबन 150 खनि माइनूं आहिनि, उन्हनि ते 2-3 इंजीनियर आहिनि बसि। सही 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 था चओ। बहरहाल तव्हां असांजा कचहरी कयूं था। सो दरख्शां बीबी बि असां गॾु आहे, उन खां पहिरियां हिकिड़ी कॉल वठूं था। अस्सलाम वालेकुम। हेलो जी साईं, अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो जी साईं, केरु पिया ॻाल्हायो भाउ? सर सईद अहमद अरमान। सईद साहिबु पहिरियां त टीवी जो वॉल्यूम बंदि कजो, छो त थोरो ईअं डिले थींदो पंहिंजो, हिक ॿिए जो आवाज़ु तव्हांखे तकलीफ़ थींदी, परेशानी थींदी, मूंखे बि थींदी। टीवी जो वॉल्यूम बंदि कयो, डायरेक्ट ॻाल्हायो, डायरेक्ट अस्सलाम वालेकुम साईं, ईअं बसि ओके जी पोज़ीशन। सर वालेकुम अस्सलाम। हा साईं, हाणे ॿुधायो त छा चवणु चाहींदो? सर शेर घोटी खां सईद अहमद अरमानी ॻाल्हायां थो। साईं साईं वॾी महिरबानी, को सवाल आहे भाउ पुछो। हेलो जी 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 सर तव्हांजी शाइरी जो फैन आहियां। वॾी महिरबानी भाउ, थैंक यू। सर तव्हांखे फेसबुक ते बि ॾाढो सुठो कंदो आहियां। वॾी महिरबानी साईं, लख थोरा तव्हांजा। ऐं हिकिड़ी मुंहिंजी एडवाइस आहे, जेकॾहिं हा साईं हा, तव्हांजी एडवाइस अखियुनि ते बसि फेसबुक ते लिखी मूंखे मोकिलियो, मां तव्हांजी एडवाइस पढ़ी छॾींदुमि। सर हिकिड़ो असांजे सिंध जो ज़बरदस्त इनकलाबी शाइर आहे साईं मां टिवाई साहब, उन कॾहिं बदू पियो न करे। ज़रूरु ज़रूरु साईं ज़रूरु, इंशाल्लाह उनखे घुराईंदासीं। टिवाई साहब हिते कराची में रहे थो, कोशिशि कंदासीं उनखे घुरायूं। हाज़िर। ऐं उन सां गॾु क़ौमी राग अली हसन ख़ासि करे गॾु हुजे सर। अली हसन ख़ासि करे 2-3 भेरा घुरायो आहे, तव्हां प्रोग्राम ॾिठो अलाए न? सर न ॾिठो आहे। हा 2-3 भेरा असांजे प्रोग्राम में आयो आहे, विजण में बि आयो, हाणे 2 महीना खनि पहिरियां बि असांजो प्रोग्राम थी वियो आहे। अच्छा सर तव्हां भाई शाइरी ॿुधाइजो। ज़रूरु ज़रूरु, अॼु पहिरियां त हिननि खे ॿुधूं जेकी दोस्त आया आहिनि, ईअं न वरी पोइ चवनि त मूंखे छो घुरायो अथव। पोइ वरी तव्हांखे वरी विच में जॾहिं टाइम चवंदा आहिनि न, को बि माना न ॻाल्हाईंदो, जॾहिं सभु चुप थी वेंदा पोइ मां ॻाल्हाईंदुसि। वॾी महिरबानी। दरख्शां जी क्या मसरूफ़ियात हैं आपकी? मेरी मसरूफियत, मैं एक सोशल एक्टिविस्ट हूँ, जैसे कि अभी आपने तारुफ करवाया, उसके साथ साथ मैं एनिमल्स के राइट्स के लिए और उनकी जो है एनिमल्स के राइट्स के लिए भी काम करती हूँ। ह्यूमन्स के लिए तो सभी कर रहे होते हैं, लेकिन मैं एनिमल्स के लिए भी साथ साथ उनके भी राइट्स हैं। उनके भी राइट्स हैं। क्या क्या राइट्स हैं बता दें एक्चुअली। जैसे अगर कोई जुल्म करता है, इसके लिए सज़ाएं हैं। कम से कम अभी जो हमारे पाकिस्तान के कानून के हिसाब से जो है वो कम से कम 50,000 रुपये अगर आप जुल्म करते हैं उस पर फ़ाइन है, और समटाइम्स उसको इम्प्रिजनमेंट, उसको कैद की सज़ा भी मिलती है। सबसे पहले तो मुझे ये बताएं कि हमारे यहाँ कुत्तों के क्या राइट्स हैं? मतलब ये सारे राइट्स हैं। अभी आपने देखे कुत्तों के हवाले से बताया, वैसे तो अगर देखिए शहर में बहुत ज़्यादा तादाद बढ़ती चली जा रही है, बहुत बढ़ गए कुत्ते, बहुत बढ़ गए। लेकिन ये है कि एक उसको माशाल्लाह से हमारी सिंध गवर्नमेंट ने बहुत अच्छे इकदाम किए हैं, उनको एक फंड्स भी मिला है जिसके ज़रिए उनको न्यूटर कराया जा रहा है कुत्तों को ना, जिसकी वजह से उनकी जो तादाद है वो
बढ़ती नहीं है, वो फैमिली प्लानिंग नहीं कर सकते, वो अपनी कुत्ते फैमिली प्लानिंग नहीं करते? नहीं, मतलब आई मीन के वो जो है उनकी बर्थ कंट्रोल हो जाती है वैसे तो न्यूटर होने की वजह से, मेरे ख्याल से बढ़ती जा रही है। अब ऐसा है कि होता ये है कि अगर आप एक कुत्ते को मारते हैं या उसके बच्चों को मारते हैं ना, तो वो एक खौफ में आके ना उनकी एक जो म्यूटेशन होती है वो होती है और उसकी वजह से उनकी तादाद मज़ीद बढ़ती चली जाती है। तो जैसे एक बात है, हम कहते हैं जब तक हम किसी को खुद से नुकसान नहीं पहुंचाते वो आपको पलट के नुकसान नहीं पहुंचाता। वैसे ही एक जानवर के लिए भी है कि अगर आप एक जैसे है कि आप बिला वजह में उसको जाके तंग करेंगे, पत्थर मारेंगे, तो वो पलट के हमला तो करेगा ही ना। सही बात तो है। हमें ये चाहिए कि गली हम में जरा सोए कुत्ते को जाके पत्थर मारते हैं, खामखा का मारते जी हैं। बिल्कुल, हमारे तो इस्लाम में भी है। सबसे बड़ी बात तो ये है कि हमारे जो बच्चे हैं, हम बीइंग अ पेरेंट्स और हम जो बड़े हैं, तो हमें अपने बच्चों को भी समझाना है कि जिस तरह से हम आपसे प्यार करते हैं वैसे ही जानवरों को भी प्यार कर। हम देखते हैं शादियों में, चलें जी, हम पहले कॉलर से बात करते हैं, उससे प्यार करते हैं, कंटिन्यू रखते हैं। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम भाईजान, क्या हाल है? साईं बिल्कुल ठीक ठाक, आप सुनाए सर कहाँ से? सर लाड़कन में बुगा ले हाँ नहीं बोई चलो क्या हाल है, तो मां बुआ बोली रही पांच जन सब पंहिंजो स्टाइल आहे। हा साईं छा चवणु चाहींदो भाउ, केरु पिया ॻाल्हायो, नालो ॿुधाइजो? जी साईं मां गुलाम मुस्तफा तुंहिंजो पियो ॻाल्हायां। साईं तुंहिंजा साहिबु अखियुनि ते भाउ, वॾी महिरबानी कि भला छा चवणु चाहींदो? साईं अॼु जो टॉपिक छा आहे साईं? साईं अॼु जो टॉपिक आहे त माण्हू इंजीनियर छो थो थिए, कहिड़ी ज़रूरत आहे इंजीनियरिंग जी? ॿिया बि धंधा आहिनि, ॾिसो था इंजीनियर जी ॻाल्हि कई त वरी होॾे बि अलाए छा थी वियो आहे। कोई ॿुधण लाइ तयारु न आहे यार, इंजीनियर खे मसइलो थी वियो। सो बहरहाल हाणे हिकिड़ो सुठो कलाम ॿुधूं, फिर कंटिन्यू रखते हैं, ये एनिमल्स के राइट्स को भी देखते हैं। सो छा था ॿुधायो तनवीर साईं, माशाल्लाह घणे वक़्त खां पोइ आया हो? सर जानिब जमाली साईं जो कलाम आहे, अच्छा पेश कयूं था। वाह वाह साईं। रोवण सां जेरी जे रोवण सां जेरी जे त सारी रात रोवां, लाड़े लुड़का खिन मां पेरन मंझ पवां, धरती सारी धुआं लुड़कन साण लतीफ़ चए, वञा थो यार दे पुराणे प्यार दे, वञा थो यार दे पुराणे प्यार दे, ख़ुदा जा वास्ता वञी विझांस थो, ॿधी बाहूं अॻियां करे दाहूं अॻियां, ॿधी बाहूं अॻियां करे दाहूं अॻियां, रखी पेरनि ते सिर रुॻी रोवांस थो, वञा थो यार दे पुराणे प्यार दे, वञा थो यार दे। महामयारी माई के नोहा आया अज़ाबन में तो खाच नोहा, महामयारी माई के नोहा आया अज़ाबन में तो खाच नोहा, आया मजबूर मां रहियो हाँ दूर मां, आया मजबूर मां रहियो हाँ दूर मां, भली खल लाहे छॾ किथे कुझु
छा सुठो वञा थो यार ॾे पुराणे प्यार ॾे वञा थो यार ॾे माण्हू ताजा उहे बि चवंदसि जे तर न ठहंदो पोइ तर न वरंदसि माण्हू ताजा उहे बि चवंदसि जे तर न ठहंदो पोइ तर न वरंदसि कथे रहणो आहे तोसां ठहणो आहे कथे रहणो आहे तोसां ठहणो आहे भली मारे छॾे किथे उथां सुठो वञा थो यार ॾे पुराणे प्यार ॾे वञा थो यार ॾे जानब जमाली तुझको न पुछंदो जे तर पिरी मूंखे भाकुर न विझंदो जानब जमाली तुझको न पुछंदो जे तर पिरी मूंखे भाकुर न विझंदो मिठा चई सॾु करे पाण सां गॾु करे मिठा चई सॾु करे पाण सां गॾु करे पंहिंजे दादू शहर वठी अचां सुठो वञा थो यार ॾे पुराणे प्यार ॾे वञा थो यार ॾे पुराणे प्यार ॾे ख़ुदा जा वास्ता वञी वेठा सुठो वधी बाहूं अॻियां करे दाहूं अॻियां वधी बाहूं अॻियां करे दाहूं अॻियां रखी पेरनि ते सिर बि रोवां सुठो वञा थो यार ॾे पुराणे प्यार ॾे वाह तनवीर साईं वाह वाह तूं भले यार ॾे वञ मां ब्रेक ते थो वञा ईअं हिकिड़ो शॉर्ट काउंट जो ब्रेक वठूं था मोटी था अचूं पर जल्दीअ में ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं भलीकार चवण सां गॾो गॾु जितां ॻाल्हियूं छॾियूंसीं उतां ई कंटिन्यू रखंदासीं असां त ॾाढो ज़बरदस्त कलाम तनवीर आवाज़ में ॿुधोसीं तनवीर साहिबु वरी हाणे बि ॾाढो सुठो कलाम हिकिड़ो सिलेक्ट कयो आहे थोरी देरि में उहो तव्हांखे ॿुधायूं था पर इन खां पहिरियां पाण जानवरनि जे हक़नि जी ॻाल्हि कंदासीं बात छोड़ी थी हमने जी जी कहाँ पर छोड़ी थी जानवरों के हुक्म पर ही बात हो रही थी और भी अब आप ये देख लें कि पूरी दुनिया में जो है जू के कॉन्सेप्ट खत्म हो रहे हैं। सही बात है, ये बात बड़ी अच्छी की आपने कि ये कॉन्सेप्ट खत्म हो रहा है। जी रिसेंटली भी अभी हमने देखा कि एक कराची के जू में जो शेर मर गया था, हथनी की जो डेथ हुई है उसके लिए लोगों ने आवाज़ उठाई। उससे पहले भी इस्लामाबाद में था, कराची में शायद, इससे पहले इस्लामाबाद में भी एक हाथी के साथ ऐसा ही हुआ था कि वो बीमार बहुत ज़्यादा, उसके लिए आवाज़ उठी, इंटरनेशनल मीडिया तक वो गई। सोशल मीडिया की इतनी ताकत है कि वहाँ पहुँची और इंटरनेशनल ऑर्गेनाइजेशंस ने उसके लिए आवाज़ उठाई और उसको वाइल्ड लाइफ
की तरफ कंबोडिया की तरफ मूव करवा दिया गया। उसमें छोटे छोटे से क्लिप्स भी बनाए गए कि स्टोरीज छोटी छोटी बताई गई केविन की कहानी करके। इसी तरह यहाँ कराची के ज़ू की हत्नी जो नूरजहाँ, उसका जिस तरह से हुआ, उसकी प्रॉपर ट्रीटमेंट सही से नहीं कराई गई, और फिर जब उसका जो है ऑपरेशन भी हुआ था तो उसको इतनी इसकी निगलिजेंस हुई कि वो बेचारी गड्ढे में गिरी, उसके बाद और मज़ीद उसको डैमेज हुआ, और वो बेचारी जैसे कि कहा जाता है कि कम से कम जो अगर वाइल्ड लाइफ में कोई हाथी रहे तो उसकी उम्र 60 से 70 साल तक की होती है, लेकिन ये 17 साल की उम्र में उसकी डेथ हुई। तो उस पर जो है एक ऑर्डर भी पास हुआ कि कराची का ज़ू बंद कर देना चाहिए। अभी भी नई इतलात के मुताबिक कराची की ज़ू के एनिमल्स की हालात बेहतर नहीं है, और इंटरनेशनल एनिमल्स की जो ऑर्गेनाइजेशन है फोर पास उसने विज़िट किया है, जिसमें से एक अफ्रीकी शेरनी है वो ब्लाइंड हो गई है, उसको देखा गया है कि तवील इलनेस की वजह से, और उसकी उम्र भी इतनी हो गई है कि उसका ट्रीटमेंट नहीं हो पाता। इसके अलावा वैसे तो पूरे पाकिस्तान में, लेकिन पता है क्या है मसला ये कि जो इंतजामिया होती है बजट भी बड़ी ठीक ठाक सी आती है, लेकिन वो बजट हड़प हो जाती है, करप्शन की नज़र हो जाती है, तो उनकी ट्रीटमेंट भी नहीं होती, उनको मतलब खाने पीने की कोई अशिया भी नहीं मुहैया। कुछ कोताहियाँ भी हैं, कुछ नेग्लिजेंस भी हैं, कुछ प्रॉपर उसकी मॉनिटरिंग भी नहीं होती है। जानवर बेचारा कुछ ना कुछ मान्यता अब वो तो बेज़बान जानवर है, वो क्या बताएगा। टीम अच्छे भी सही नहीं सकती करना, लेकिन अब बहुत से अच्छे लोग मौजूद हैं यहाँ, और बहुत सारी ऑर्गेनाइजेशंस इस पर काम कर रही हैं, जिसमें मेन ऑर्गेनाइजेशन आपकी यहाँ कराची में है, आवाज़ बेज़बान है, ACF है, और आर्ट्स ऑफ ऑर्गेनाइजेशन है, जो इस तरह स्ट्रीट एनिमल्स के इनके पास रिपोर्टिंग आती है या ऐसे केसेस देखते हैं तो वो उनको जो है रेस्क्यू करते हैं, उनकी ट्रीटमेंट कराते हैं और उनको अपने पास रखते हैं। एक वाक़या मेरे अपने साथ ही ऐसा पेश आया था कि मैं अपने ऑफिस जा रही थी तो मैंने देखा कि एक रिक्शे वाले ने एक बिल्ली के बच्चे को हुड किया और चला गया ना, तो वो बेचारा ऐसा तड़पा और उसका खून खून था। मैं रुकी और मैंने फिर वो और ACF वालों से रब्ता किया। फर्स्ट एड तो मैंने फ़ौरन उसको करवाई, वो ऑनलाइन वेट्स अवेलेबल होते हैं, वो उसको बुलवा के उसको ट्रीटमेंट दिया, करवाया, उसको अपने ऑफिस में ही रखवाया जब तक कि वो ऑर्गेनाइजेशन नहीं आ गई, इनके बंदे नहीं आ गए। ACF को मैंने कॉल किया, उनके नुमाइंदे एक्टिवली इन सारी केसेस को देखते हैं, वो आए और बिल्ली के बच्चे को इन्होंने रेस्क्यू किया। फिर भी हमारे यहाँ बिल्लियों के थोड़े मजे हैं, वो उनकी ऐशियाँ चल रही हैं, उनको उनका ख्याल रखा जाता है बिल्लियों का, हर घर में बिल्ली होती है, बिल्लियों से बड़ा प्यार करते हैं होता है। लेकिन जैसे ACF एक ऐसा इदारा है जिसमें हर तरह के जानवर को उन्होंने रेस्क्यू किया, जिसमें बंदर भी हैं, परिंदे भी हैं, डोंकीज हैं, हर तरह का जानवर है, बकरे भी हैं, कुत्ते भी हैं, बिल्लियाँ भी, सभी उन्होंने रेस्क्यू किए हुए हैं। अच्छा, उसमें ऐसा नहीं है, तो उसमें कुछ ऐसे भी एनिमल्स होते हैं जो अबंडन किए जाते हैं, यानी कि जैसे मैंने अगर कोई जानवर पाला है, मेरा दिल भर गया या मैं कहीं और मूव कर रही हूँ तो मैंने उसको छोड़ के वो सड़क पे छोड़ दिया। वो जो घर का बला हुआ जानवर होता है वो बिल्कुल ऐसा हो जाता है जैसे वो आपके घर का फर्द है, वो बाहर की एनवायरनमेंट में सरवाइव नहीं कर पाता, तो उसको भी ये लोग रेस्क्यू करते हैं। ये तो रही एनिमल्स के हवाले से बात। इसके अलावा मैं ख़वातीन के हुकूक के लिए काम करती हूँ। ख़वातीन के हुकूक पे बाद में बात करेंगे, पहले इकरा भी बैठी है हमारे साथ। इकरा टिकटॉक ते तव्हां आयो, टिकटॉक ठाहींदा आहियो डेली? हाँ ठाहींदा ज़रूरु ठाहींदा आहियो। लाइक मिले थो, कोई लाइक कंदो तव्हांखे? हाँ कंदा आहिनि। कमेंट्स ॾींदा आहिनि माण्हू? कमेंट सिस्टम बंदि करे छॾियो। अच्छा, बंदि करे छॾियो अथव, इहो सुठो कयो अथव। भला लाइक घणा मिली वेंदा आहिनि? 5, 8, 6, 7 घणा मिलंदा आहिनि? शुरू में ईअं थींदो आहे, पहिरियां घटि, मूंखे बि घटि मिलंदा हुआ, पोइ वरी आहिस्ते आहिस्ते नालो थींदो आहे, माण्हू ॾिसंदा आहिनि, पोइ ईअं लाइक इलाही थी वेंदा आहिनि। पहिरियां विच में मां छॾियमि, वरी चयमि ठाहींदसि। अबू खे फ़ोन करे चवंदा आहियो वीडियो रखी आहे, लाइक कयो। अबू हाणे अबू लाइक कंदो आहे, पाण ई करे छॾींदो आहे। हा, उन महिल वीडियो ॾेखारींदा हुआ, पाण रस्ते में ॾिसंदो आहे, पोइ चवंदो आहे पुट तुंहिंजी वीडियो ॾाढी भली लॻी। चवंदा फ़ोन कंदो आहे तव्हांखे? कहिड़े क़िस्म जो कॉन्टेंट ठाहींदा आहियो, छा कंदा आहियो? पाण गाननि ते ठाहींदा आहियो, लिपसिंग कंदा आहियो, या पाण ॿी का शइ कंदा आहियो, छा कंदा आहियो? गाननि ते बि ठाहींदा आहियूं ऐं त गाननि ते बि ठाहींदा आहियूं। अबू जे गाने ते ठाहींदा आहियो? अबू जे नाले ते बैटरी आहे। अच्छा, अच्छा, बैटरी आहे। अच्छा, बैटरी आहे, सही आहे। बैटरी बि सम्झो न्याणी पंहिंजी आहे, सही सही। अबू जे नाले ते मां कोन ठाहींदो, न ठाहींदसि उहे। अच्छा, माशाल्लाह माशाल्लाह। अदा तनवीर तव्हांजो जेको आहे सो चाचू, इन जे गाने ते ठाहियो भला? हिन ते गाने त खोड़ सारा ठहियल आहिनि, है न? मां चयो लाइ चवंदी त गाना हिन जा वणंदा ई न आहिनि। सो चाचू तव्हांजो ॾाढो ज़बरदस्त सिंगर अथव, तव्हांखे ख़बर आहे? हाँ, इलाही भलो ॻाईंदो। हाणे त वरी जेको आहे सो 2-3 ॾींहं त वरी ड्यूट करी पियो आहे, अलाए कंहिं सां इहो रखे पियो फेसबुक ते, मां ॾिसां पियो। ये वोकल रिमूव है। हा, वोकल ऐं ॾाढो ज़बरदस्त लॻे पियो उहो पे, ॾाढो भलो लॻे पियो। बहरहाल ॾाढो ज़बरदस्त हेॾे इंजीनियर साथी वेठा आहिनि।
साईं माना सफ़ाई तकलीफ़ पिया हो न ईअं लॻे थो ईअं तबाही जे किनारे ते अची विया आहियूं अलाह ख़ैर करे भोग कंदो आहे टेंशन न वठिजो कुझु बि थी सघे थो सो छा था सम्झो पंहिंजो भला फ्यूचर पाकिस्तान में छा करिणो आहे पाकिस्तान में आहिस्ते आहिस्ते हिन जो शौर वधंदो वञे माइनिंग जे हवाले सां पहिरियों मां बिल्कुलु बि कोन हूंदो हो हाणे आहिस्ते आहिस्ते जीअं थरकोल बहाल थियो आहे हाणे रेकॉर्डिक जी बि ॻाल्हि हले पई त उन हिसाब सां हाणे वैल्यू वधंदी वञे माइनिंग जी पहिरीं जे हिसाब सां सही माना छोकिरनि खे चऊं त भली कनि न या वक़्त सां गॾु अॻे जीअं विच में MBA ऐं फलां टीर चार्टर अकाउंट इहे सिलसिला हूंदा हाणे वरी कुझु शयूं डिफरेंट थी वियूं आहिनि हाणे उहा पुराणी तालीम वरी जिदत अख़्तियार करे थी त हाणे पहिरियां ॾिसणो इहो आहे त पाण खे अॼुकल्ह छा जो स्कोप आहे त अॼुकल्ह नौजवान खे चवंदा इहो कर सो करे सघिजे थो अञा हेॾे माना माण्हू अरबरू माना जेको आहे लापरवाही मुज़ाहिरो न कनि ऐं ईअं न सोचनि त यार इहा कमाई फील्ड न आहे सो साईं असां पाण जेको आहे हाशमी साहिबु पाण किथे पहुता हुआसीं स्कूल जी ॻाल्हि पिया कयूं हेल्थ ते पहुता हुआसीं तो हेल्थ जी सहूलियतुनि में तव्हां छा था कयो सॼो पाण था कयो केरु थो करे बैक ते केरु आहे बैक ते बॉस आहे कोई छा आहे माना कोई जिन आहे मदद थो करे छा आहे असांजी सॼी टीम आहे जंहिंमें आउं एज़ अ चेयरमैन ऐं सेक्रेटरी आहे ऐं जेको तव्हां ॿई माना इहा ॻाल्हि त ॿुधायो ई कोन था त ॿिन्ही सां रिलेटेड साॻा ई सुवाल कयां मां वरी हेॾे शोबो ॿियो सम्झुमि न सर सेम ई आहे हू ख़ाली माइनिंग इंजीनियर आहे सिविल इंजीनियर आहे सही सही आहे ऐं असांजो टीम वर्क हूंदो आहे जंहिंमें पंहिंजा बैक त असांजी सॼी टीम आहे मतिलबु अगरि हिकिड़ो आउं स्टेप खणंदो त सॼी टीम खणंदी आहे या सॼी टीम अगरि डिस्कशन कंदी आहे त हीअ स्टेप खणो त उहो सॼी टीम खणंदी सही आहे ऐं असांजी सॼो डिपेंड जेको आहियूं डोनर्स ते आहियूं पहिरीं त इहो ई आहे की पहिरीं फैमिली फ्रेंड्स देन डोनर्स हूंदो आहे सही ख़ाली जेसि ताईं इंसान जी सुञाणप थिए तेसि ताईं हर को ईअं कंदो ॾे सही कॉल वठूं था हिकिड़ी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं छा हाल आहे साईं बिल्कुलु ठीकु ठाक अल्लाह साईं जो करम आहे मुंहिंजा मिठा भाउ तव्हां ॿुधायो कीअं आहियो पहिरियों त या अली मदद चऊं था तव्हांखे मौला अली मदद साईं ऐं तव्हांजो प्रोग्राम मां अप्रिशिएट कयां थो इन करे जो मां ॾिसां थो नौजवाननि में तव्हां ई आहियो जी साईं जेके हिन तरफ़ तव्हांजे प्रोग्रामनि जो लाड़ो हूंदो आहे जी साईं ऐं हींअर जेको प्रोग्राम तव्हांजो हले थो अॻ में 2-3 प्रोग्राम तव्हांजा ॿुधा आहिनि माशाअल्लाह सुठा हूंदा आहिनि जी साईं वॾी महिरबानी हिकिड़ी जेका मूंखे कमी पई महसूस थिए जी साईं उहा पियो तव्हां सां ज़िक्र करणु चाहियां जेकॾहिं इजाज़त हुजे त बिल्कुलु सलाह ॾेई सघो था साईं तव्हांजी सलाहुनि सां ई अॻिते वधंदासीं जी साईं हा मां इहो पियो चवां त असां वटि नयूं फील्डूं आहिनि जी साईं लाइफ साइंसिस में मैथमेटिकल साइंसिस में साइबर नेटवर्क में या असां मैथमेटिकल साइंसिस आहिनि अॻ में त मैथमेटिक्स असां हिसाब ई सम्झंदा हुआसीं न जी साईं हाणे त माशाअल्लाह मैथमेटिकल अहिड़ी साइंस अची वई आहे जेका सभिनी फील्ड ते अप्लाई थिए थी पई अप्लाइड मैथमेटिक्स जंहिंखे तव्हां चवंदा आहियो इन हवाले सां मुंहिंजी गुज़ारिश हुई अगरि को प्रोग्राम हुजणु घुरिजे असांजे नौजवाननि जे लाइ तव्हांजे थ्रू अगरि असांजा कुझु यूनिवर्सिटीअ जा दोस्त अची ऐं अहिड़ियूं सलाहूं ॾियनि त असांजो जेको सिंधी ॿुधंदड़ आहे न तव्हांजी अहिड़ी माना ॿोली हूंदी आहे ॾाढी वणंदड़ त उन्हनि खे दिलि में घर करे वेंदी ऐं सम्झंदा त कहिड़ियूं कहिड़ियूं नयूं फील्डूं आहिनि कहिड़ियूं हींअर नयूं फील्डूं आहिनि जंहिंमें असांखे वञणु घुरिजे सही नवनि रस्तनि खे ॻोल्हियूं था साईं बिल्कुलु त नौजवान अॻिते वधनि ऐं नई फील्ड्स खे जॉइन कनि हा त अहिड़ो तव्हांजे प्रोग्रामनि में इन शइ जी मूंखे थोरी कमी पई फील थिए जेकॾहिं इन ते थोरो इहा सलाह तव्हांजी अखियुनि ते साईं कोशिशि कयूं था त को अहिड़ो को एंगेज कजे नौजवान या यूनिवर्सिटी सां कंहिंसां लिंक करे पाण हिकिड़ो ॾाढो सुठो प्रोग्राम अहिड़ो कंदासीं ज़रूरु कंदासीं साईं वॾी महिरबानी तव्हां राय ॾिनी जी जी न कथो ॿियो कुझु सवाल को पुछणु चाहियो था या वॾी थैंक यू कोई न मां बसि मां छाकाणि जो मां पाण यूनिवर्सिटीअ जो आहियां मेहरान यूनिवर्सिटीअ में मां प्रोफेसर ऐं PVC रिटायर थियो आहियां मूंखे ख़बर आहे त इहे फील्डुनि जी केॾी वॾी अहमियत आहे बिल्कुलु इन करे मूं चयो त तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयो साईं पोइ तव्हां पाण बि अची सघो था साईं असांजे प्रोग्राम में तव्हां बि असांखे मुफ़ीद मालूमात ॾींदव ईंदव त अञा वधीक चई कंदासीं कॾहिं महिमान थी अचो असांजे प्रोग्राम में तव्हांखे दिली दावत थो ॾियां तव्हां पंहिंजी टीम खे चओ हे मुंहिंजो नंबर तव्हां वटि अची वियो आहे पर मूंखे चवंदव त मां हाज़िर थी बस हिकिड़ो मिंट तव्हां इन ई नंबर ते रहिजो डायरेक्टर हाणे तव्हां सां ॻाल्हाईंदो मूंखां वरी तव्हां कटिजी वेंदो वरी डायरेक्टर तव्हां सां मुखातिबु थींदो ठीकु आहे साईं नंबर तव्हां वठी वठो थैंक यू साईं हा तो साईं पाण वरी विसरी थी वञे ॻाल्हि हेल्थ मूंखां विसरंदी न आहे मां तव्हांखे ॾिसंदो नौजवान वेसर में आहिनि न आहिनि
हाँ साईं, पाण हेल्थ जी ॻाल्हि कयूं छा त पोइ डोनर्स तव्हां ते रिलाए कनि था, ट्रस्ट कनि था, ॾियनि था? अल्हम्दुलिल्लाह डोनर्स जो डिपेंड ऐं मुंहिंजो जेका असां कैंप वग़ैरह मां हेल्थ ते हणंदो आहियां, सही आहे, बट कोशिशि कंदो आहियां की अगरि हेल्थ सां गॾु जेको आहे न पेट जी पुजाब कजे त उहो बहितरु आहे, सही आहे। ख़ाली मेडिसिन ॾेई इंसान ते जेको सो कुझु कोन थो थिए, ख़ाली पेट दवाऊं रहंदो जेको आहे सो बीमार कंदियूं, हाँ उहो ई वधीक तकलीफ़ ॾींदियूं, त असीं हुन सां कोशिशि कंदा आहियूं की नेरनि करे आहियो? नेरनि तव्हां करे आहियो? जी। मानी मानी खाई आहियो न? तव्हांजो पेट भरियल आहे न? जी जी कलाम त तव्हांखे ॿुधायूं। ओके सर। न त तव्हां चओ न करे आयो त पोइ कोई तमामु खां पुसरी घुरायूं आहे, पर तव्हां पंहिंजो मौक़ो पाण विञाए छॾियो आहे। पर मौसीक़ी बि रूह जी ग़िज़ा अथव। ओके सर। दिल भगिया तो मुझी दिल भगिया, दिल भगिया तो मुझी दिल भगिया, दिल भगिया तो मुझी दिल भगिया, प्यार में मूसा तो कई ठगिया, कई ठगिया, ॾाढी कई ठगिया, दिल भगिया तो मुझी दिल भगिया, दिल भगिया तो मुझी दिल भगिया। मूंखे ॾेई विछोड़ा मुंहिंजो यार साड़ियो अथई, मुंहिंजे लाइ हिकिड़ो बि ॻोढ़ो कोन ॻाढ़ियो अथई। मूंखे ॾेई विछोड़ा मुंहिंजो यार साड़ियो अथई, मुंहिंजे लाइ हिकिड़ो बि ॻोढ़ो कोन ॻाढ़ियो अथई। तोखे पंहिंजे सूंहं ते ॾाढी मगी आहे, तोखे पंहिंजी सूंहं ते ॾाढी मगी आहे, दिल भगिया तो मुझी दिल भगिया, दिल भगिया तो मुझी दिल भगिया। अज तू खिली तो मुते मां भी तो ते खिलंदुमि, तुंहिंजी बि को दिल टोड़े पोइ तोखां पुछंदुमि। अज तू खिली तो मुते मां भी तो ते खिलंदुमि, तुंहिंजी बि को दिल टोड़े यार तोखां पुछंदुमि। सोली नाहे यार दुखी दिल लगी आ, सोली नाहे यार दुखी दिल लगी आ, दिल भगिया तो मुझी दिल भगिया, दिल भगिया तो मुझी दिल भगिया। गरीबी हाल मुझो कीअं प्यार ॾींदे तूं, चवे जावेद खोसो मुझो कोन थींदे तूं। हाँ गरीबी हाल मुझो कीअं प्यार ॾींदे तूं, चवे जावेद खोसो मुझो कोन थींदे तूं। मूं वटि मुंहिंजा यार कखाई जुगिया, मूं वटि मुंहिंजा यार कखाई जुगिया, दिल भगिया तो मुझी दिल भगिया, दिल भगिया तो मुझी दिल भगिया, प्यार में मूसा तो कई ठगिया, प्यार में मूसा तो कई ठगिया, दिल भगिया तो मुझी दिल भगिया, दिल भगिया तो मुझी दिल भगिया। वाह साईं, दिल भगिया तो मुंहिंजी दिल भगिया, प्यार में तो मूंसां कई ठगी आहे। ठगी आहे इहा त सिधी ठगी आहे, माना दिलि वरी वठी ॾेई वरी भगी आहे, आहे त ठगी? आहे ठगी। न नहीं बिल्कुलु, छा करे ॾुख में बराबरि शरीक हूं तव्हां, तॾहिं हमरा धा करे पियो न। सो हिते के शॉर्ट कमर्शियल ब्रेक नंढी साई वठंदासीं, मोटी था अचूं।
रहियल कचहरी वरी कंटिन्यू रखंदासीं। ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था, ख़ुशि आमदीद। तव्हां असां सां गॾु हूंदा आहियो, टेलीफोन कंदा आहियो ऐं मुख़्तलिफ़ राया ॾींदा आहियो। हिन ॻाल्हि जी ॾाढी ख़ुशी थींदी आहे, छो त तव्हांजे मशवरे सां, तव्हांजी सलाह सां हिन प्रोग्राम खे अञा अॻिते वधाए सघिजे थो। सो असां सां गॾु हिकु त इंजीनियर साथी मौजूदु आहिनि ऐं ॿी सोशल एक्टिविस्ट, ख़ासि तौर ते जानवरनि जे हवाले सां पाण कचहरी कई, हाणे थोड़ी इंसाननि जे हवाले सां उन सां कचहरी कयूं। ख़वातीन के लिए भी काम कर रही हैं। जी बिल्कुल। क्या काम होता है, उनकी भलाई का कोई काम है? जी बिल्कुल, भलाई के भी काम करते हैं, लेकिन ज़्यादातर जो मेरा फोकस है वो है जो सिंध हुकूमत ने ख़वातीन के लिए जो लॉज बनाए हैं, जो कवानीन बनाए हैं, उनकी अवेयरनेस उन तक पहुँचाना, विमेंस राइट्स की ना। और कुछ काम हम ऐसे भी कर रहे हैं, जैसे कि मैं लीगल एड सोसाइटी के साथ ख़वातीन के विरासती हुकूक़ के हवाले से भी काम कर रही हूँ। तो उनके साथ मिल के जो है हम ये करते हैं कि अवेयरनेस देते हैं, ना सिर्फ अवेयरनेस देते हैं कि ऐसी ख़वातीन जो अफोर्ड नहीं कर सकती हैं उनको फ्री ऑफ कॉस्ट उनके जो मुकदमात हैं वो लेते हैं, उनको कानूनी मशवरे के साथ साथ कानून की तरफ रसाई भी मुफ्त दी जाती है, जिसमें कोर्ट की फ़ीस है, वकील की फ़ीस है, सारा जो है वो अदारा खुद देता है। बस सिर्फ उनको ये करना होता है कि जो उनकी पेशी है अदालत में, उसमें आने जाने का किराया उनका लगता है। अच्छा। तो ये सारे देते हैं, क्योंकि ख़वातीन हमारे पे इवन ये कि हमारे यहाँ पे ख़वातीन को इतना ही नहीं पता कि उनके जो है विरासत पे उनके हुकूक हैं। सही है। आप ये सभी को पता है, लेकिन हमारे ये होता है कि छोड़ देती हैं खुद ही, कभी खैर है नहीं, खुद से तो बहुत कम ही ऐसा होता है कि छोड़ती है, लेकिन ऐसा भी होता है कि उनसे करवा दिया जाता है कि जैसे ये कह के भी छुड़वा दिया जाता है कि हमने आप जो है तुम्हें ट्रक भर कर जहेज़ दे दिया तो अब तुम्हारा जायदाद में हिस्सा नहीं है। वो तो आपने उसको तहाइफ दी है ना, जो जहेज़ दिया है, तो जो ये तो इस्लाम ने उसको दिया है ना। हाँ, कोई अपनी खुशी से छोड़ दे वो एक अलग बात है कि मैं इससे विड्रॉ हो रही हूँ। ना सिर्फ ये कि इसमें जो है हम ये भी बताते हैं कि जो वसीयत की जाती है तो पूरी जायदाद की जो वसीयत है वो सिर्फ 1/3 की जा सकती है, उसके अलावा नहीं की जा सकती वसीयत। वो शरही कानून के हिसाब से दी जाएगी। फिर ऐसी प्रॉपर्टी भी होती है जो गिफ्ट की जाती है, जिसको हम हिबा प्रॉपर्टी कहते हैं। जैसे कि किसी के वालिद ने या माँ ने उसके नाम पे अगर कोई प्रॉपर्टी है तो उसने अपनी बेटी या बेटे को अपनी ज़िंदगी में दे दी तो वो गिफ्टेड प्रॉपर्टी हो जाएगी, उसका वसीयत से कोई ताल्लुक़ नहीं होता। ना सिर्फ इस पे काम हो रहे हैं बल्कि एक और स्टेप आगे जा रहे हैं, जैसे ख़वातीन के मैट्रिमोनियल राइट्स पर भी हम कानून के हवाले से कानून साजी करवाना चाहते हैं। उसमें ये कि देखें, ऐसा होता है कि अब एक शादीशुदा ज़िंदगी जैसे गुज़र रही थी, कुछ ऐसे में सहब आते हैं कि सेपरेशन हो जाती है, खुला हो जाती है, तालाक हो जाती है। तो कुछ ख़वातीन ऐसी हैं जिनके पास ऐसा कोई रिसोर्स नहीं है कि वो इद्दत पीरियड तक भी अपने ख़र्चे पूरे कर सकें। तो उस इद्दत पीरियड में जो है हस्बैंड जो है अथोराइज होगा, यानी कि उसके ऊपर ये ज़िम्मेदारी लगाई जाएगी कि उसको इद्दत पीरियड का ख़र्चा वो दे। अच्छा। ये है। और उसके अलावा उसके जितने भी तहाइफ हैं, जो अपना जहेज़ लेके गई है और जो उसको अपने इन लॉस से जो तहाइफ या चीज़ें मिली हैं वो भी उसको वापस मिलनी चाहिए। तो उसके हवाले से भी कानून साजी हो रही है। सही। इस बात को मैं कैसे आपसे रब्ता करती हैं? क्या जी बिल्कुल ऐसे होता है। देखिए, हम तो यूँ समझे चलते फिरते एम्बेसडर ही हैं। मैंने आपको बताया कि हम लोग कम्युनिटी में जाके अवेयरनेस देते हैं। मसाइल तो बहुत सारे हैं। जी, मसाइल बहुत सारे हैं, जिसमें जेंडर बहुत हमारा ये तो लीगल एड सोसाइटी का एक हेल्पलाइन नंबर भी है, उसके थ्रू भी हमसे रब्ता किया जा सकता है। वो नंबर है 0800 708 06। उसमें विरासती हुकूक के हवाले से बात की जा सकती है। इसके अलावा हमारे पास मिनिस्ट्री ऑफ वुमेन डेवलपमेंट है और वो वुमेन कमीशन के साथ मिलके काम कर रही है। तो उन्होंने अपनी एक हेल्पलाइन निकाली है जो 24/7 काम करती है, जो 1094 है। उसमें हर तरह के उसके बाद जी बात को कंटिन्यू रखेंगे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं दारशाद जागीरन जी अदा साईं मिठा भा कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्लाह पाक जा करम, तव्हांजो हाल तव्हां ठीकु ठाक आहियो? साईं मौला जो करम आहे, रखियो जंहिं भरम आहे। साईं तव्हां छा पुछणु चाहींदो? साईं माशाल्लाह तव्हांजो शो ॾिसी रहिया हुया, तमामु सुठो शो था कयो। साईं वॾी महिरबानी, लख थोरा। साईं को सवाल आहे त पुछा करे सघो था दोस्त? जी साईं। जी साईं।
सवाल इहो आहे माशाल्लाह जेको आहे त को असांखे सॉन्ग ॿुधायो नी साईं वेठा हो त तव्हां पंहिंजे आवाज़ सां वाह वाह इहो ॾाढो नेक ख़्यालु आहे पर जंहिं ॾींहुं कोई फ़नकार न हूंदो आहे न उहो पोइ मुंहिंजो दौरु हूंदो आहे पोइ आउं माना फ़न जो सही मुज़ाहिरो कंदो आहियां हाणे संगती वेठो आहे असांजो यार सो अॼु हिनखे था ॿुधूं हा बिल्कुलु बिल्कुलु छो त कॾहिं कॾहिं ईंदो आहे हिनखे ॿुधण जो बि मज़ो पवंदो आहे हा साईं असांजो हिकिड़ो दोस्त आहे तव्हां ॻाल्हाइण थो चाहे ख़्वाहिश वाह साईं हा साईं अलाह ख़ैरु करे जी सा अस्सलाम वालेकुम प्यारा साईं कीअं आहियो ठीकु आहियो भाउ कुझु आहियो तबियत सही आहे मोला जो करम मिठा भाउ तव्हां ॿुधायो दुआ आहे अल्हम्दुलिल्लाह तव्हांजो साईं प्रोग्राम ॾाढो पसंदि ईंदो आहे ॾाढो ॾिसंदा आहियूं असां लख तोरा भाउ लख तोरा ॿियो ख़ैरान आहे मां बि कंदरनि जो आहे पोइ तव्हां सॼे ॻोठ खे सुञाणींदो आहे तक़रीबन अच्छा अच्छा कंदर सही सही आउं कंदरनि जो न आहियां पर कंदरनि में जागीराणी इलाही आहिनि इहा ख़बर आहे जागीराणी जाम नंढा ते वॾा थिया कालोड़ी बारचा सही सॼो पंहिंजो रहेगा ॿियो ख़ैरान आहे सही 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 हलो ठीकु आहे साईं तव्हां प्रोग्राम ॾिसो था तव्हांजी वॾी महिरबानी भाउ थैंक यू लख कुर्ब तव्हांजा सो बाजी बता रही थी आप जी मैं यहाँ ये कहना चाह रही थी कि मैं इस बात को कहने में फ़ख्र महसूस करती हूँ कि जो हमारा सूबा सिंध है वो ख़वातीन के हुकूक़ के मामले में पहला सूबा है जिसने सबसे ज़्यादा प्रो वीमेन या कहें ख़वातीन के हुकूक़ के हवाले से कानून साजी की है जिसमें बहुत सारे कवानीन हैं ना सिर्फ ख़वातीन बल्कि ट्रांसजेंडर्स के लिए भी बहुत हुकूमत सिंध काम कर रही है उनको देखिए पहली दफ़ा पूरे पाकिस्तान में ये हुआ है कि सिंध गवर्नमेंट ने लोकल बॉडी इलेक्शन में जो है बल्दियात के इलेक्शन में उनको रिज़र्व सीट्स का कोटा दिया है ट्रांसजेंडर को इसके अलावा इनकी 0.5% गवर्नमेंट में जॉब्स भी ट्रांसजेंडर्स की निकाली हैं तो ये देखें कितनी अच्छी बात है जो हमारा सूबा सिंध है अब यहाँ पे मैं एक बात बताऊँगी जो अर्ली चाइल्ड मैरिज का एक्ट है सूबा सिंध वाहिद सूबा है जिसमें सबसे पहले ये कानून पास हुआ था कि शादी की उम्र लड़का लड़की दोनों की 18 साल की होगी फेडरल में अभी भी नहीं है पंजाब में अभी भी नहीं है जो हम देखते हैं ना कि वो बच्चियों को किडनैप करके या वरगला के ले जाया जाता है कम उम्र तो यहाँ सिंध में नहीं हो पाती क्योंकि कानून बड़ा सख्त है उस पर इम्प्लीमेंटेशन भी होते हैं दुआ जहरा का केस हमारे सामने रहा तो वो पंजाब जाके उस बच्ची की शादी कराई गई तो ये बड़े अच्छे कवानीन हमारे पास हैं हैरासमेंट के हवाले से वर्क प्लेस हरासमेंट है जेंडर बेस्ड वायलेंस है और इसके हवाले से जो भी केसेस आते हैं तो हम लोगों से रब्ता कर सकते हैं 1094 का जो मैंने नंबर दिया उसमें हर तरह से इनके केसेस को डील किया जाता है और फ्री ऑफ कॉस्ट सर्विस दी जाती है शेल्टर होम्स के हवाले से जो भी है ना सिर्फ हम ये काम करते हैं बल्कि ड्यूरिंग कोविड तो गुजर गया फ्लड में भी हमने इन पूरा जो है अंदरून सिंध तक जाके ख़वातीन के हवाले से बेसिकली जो हमारा तो ख़वातीन वैसे तो हमने फैमिलीज़ को फोकस किया लेकिन बेसिक ख़वातीन जो एक बेहतरीन इक़दाम हमने ये किया था और एक बेहतरीन इक़दाम ये भी है कि हम कॉल ले लें जी हाँ जी बिल्कुल जी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम साईं ख़ुशि आहियो बिल्कुल ठीक ठाक भाउ केरु पिया ॻाल्हायो तव्हां दाऊदन पियो ॻाल्हायां सुमरो शहदाद कोट मां साईं शहदाद कोट जे साथीअ खे भलीकार चऊं था छा चवणु चाहींदो मुंहिंजा भाउ तव्हां ख़ुशि आहियो करे त तबियत सही तव्हां शो सुठो हले पियो सर वॾी महिरबानी तव्हां ॾिसो था अॼुकल्ह जे ज़माने में माना ॾिसी करे 2 मिंट टेलीफोन करे पंहिंजो बैलेंस ज़ाया करणु इहा वॾी असांजे लाइ ज़बरदस्त ॻाल्हि आहे माना इहा वॾो ज़बरदस्त कमु आहे ख़ुशी थींदी आहे यार टाइम कढी करे कोई असांखे कॉल करे थो नफ़्सा नफ़्सी जो जान लॻो पियो आहे महिरबानी तव्हांजी तव्हां ॾाढो सुठो छो था कयो अल्हम्दुलिल्लाह तनवीर अली सां खे थोरो ॻाल्हाइजो हा तनवीर अली सां ॻाल्हायो साईं जी साईं साईं तनवीर अली साईं ख़ुशि आहियो खरीद था अल्लाह से करम तव्हां ठीकु लॻा पिया ख़ैरत सां फिरदाउस हुसैन जो ॻाल्हायां सुमरो सर बिल्कुलु बिल्कुलु आवाज़ सुञातो तबियत ठीकु लॻी पई तव्हांजी अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जी अता को पंहिंजे दिलि जो गानो तो ॿुधायो असांखे ॿुधूं सता हाज़िर सर बिल्कुलु हाज़िर सलाम सिंध में वेठा आहिनि जे करे दोस्तनि जी फरमाइश हुजनि ऐं पंहिंजी सिंध सां मोहबत हुजे वरी महिरबानी बेटा कुर्ब लख थोरा ते लख तव्हांजा बि पुरस्कार ॾिसो न किथां किथां कॉल कंदा माशाल्लाह इहो मूंखे ॿुधायो त को नओं एल्बम शिल्बम अचे थो या छा सीन आहे या बसि ईअं कॾहिं कॾहिं दिलि जेको चवे थी त ईअं ॻाए फेसबुक ते रखी था छॾियो उहो त हले पियो ख़ैर सां फेसबुक वारो ॻाइण जो कमु पर हिकिड़ी आहे पंहिंजी कंपोज़िशन जे हिसाब सां तयारी हले पई आहे अच्छा अच्छा रिसेंटली हिकिड़ो गुज़िरियल पंहिंजो ईद खां पहिरियां ॾिनो हुओसीं आपा नज़ीर नाज़ उनजो मुकमल एल्बम मुंहिंजो हुन में कुझु कंपोज़िशन पंहिंजी हुयूं कुझु फोक धुनूं हुयूं हींअर बि साॻियो कमरनि जो आहे
वरी तव्हांजो हिकु अकुल कमु करे थो त वरी तव्हां कंपोज़िशन मुकमल पंहिंजी वरी अल्ट्रेशन बि करे था वञो। हा हाणे ॿ टे कंपोज़िशनूं मिलाए करे माना नओं कमु वरी इहो बि ॾांहुं आहे असल में उहो पब्लिक ते पहुचण लाइ कुझु करिणो पए थो। हा हा पब्लिक डिमांड इहो ॾाढो सुठो थी वियो आहे असां वटि त कॉपी राइट्स जा जेके मामला थी विया आहिनि यूट्यूब जा इन सां वरी ईअं थींदो आहे कलाकार हाणे महिनत करे थो त मुंहिंजो कॉन्टेंट पंहिंजो हुजे ईअं न महिनत बि कयां ॻायां बि सही वरी उहो कॉपी राइट लॻी वञे चैनल दुफ़ थी वञे तबाह थी वञे इन करे उहो पाण जाखोड़े थो त यार कुझु मां ॿियो कुझु कयां इन सां महिनत वधी आहे महिनत वधी आहे ऐं सुठियूं शयूं अचनि पियूं। सही सही हींअर त असां जेको ट्रेंड हले पियो कुझु कॉमेडी सॉन्ग्स जो जीअं तव्हां वटि पियो कहिड़ो जलाल हुयो हा हा इहो मां नसीब आहे पर मां वायरल थी वियो ॾाढो वायरल थी वियो हुन खां पोइ माण्हू हुन इंटरव्यू करण घर पहुता बिल्कुलु बिल्कुलु स्टार थी वियो ॾींहों ॾींहुं पुण पुण थो कंदो हाणे मूंखे ॾाढो बहितरीनु आहे मां ॿाहिरि रोड ते बीहारे करे हुनजी वीडियो हिकिड़ी रिकॉर्ड कई हुन खां पोइ बसि हुनजो स्टाइल अहिड़ो हो न मुछूं वॾियूं ॾाढो बहितरीनु मां चयोमांसि तूं डेंजर जलाल आहे डेंजर जलाल लिखियलु तव्हांजे मथां टाइटल नो डेंजर जलाल कुझु अहिड़ो ट्रेंड अचणु घुरिजे कुझु कॉमेडी हिसाब सां छो त माण्हू त अॻे मुंहिंजा पिया आहिनि न कुझु अहिड़ी शयूं अचनि जीअं हींअर पंहिंजो हिकिड़ी आहे सिंगर्स माशाल्लाह पहिरियां ॿुधाए त ॿार घणा अथई ॾाढो बहितरीनु जो सॼे कलाम में मीम्स आहिनि पहा कान सॼे कलाम में सही था चओ सही सुठो वायरल थी वियो उमिरि ॾिसे उमिरि ॾिस उमिरि ॾिसे ऐं वरी पहिरियां महीनो ट्रेंड ॾाढो हलियो आहे त मथां सम्झे गंजो आहे मथां सम्झे पोड़ो आहे माना इन गाने एतिरो रतु करे छॾियो माण्हू पाण मथे भित में पिया आणनि मथो मथां सम्झे ते गंजो आहे जे गाने ते इन हिकिड़ी तिर ते इन हिकिड़ी माईअ 5 खनि गीत ॻाया अथव उन हिकिड़ी कंपनी में हिकिड़े शाइर जा नेबर अब्दुल हक शाइर आहे उहो महिनत कंदा छोकिरा महिनत कंदा ॾाढा सुठा शाइर निकिरी विया आहिनि पुराणनि शाइरनि खां कमु नथो थिए हाणे उहे वरी ईअं ज़ंगालू थी विया आहिनि नवां छोकिरा हेॾे ॾिसो त उहे जेके नौजवान छोकिरा ॻाइनि था कामरान इमरान उन्हनि जा बि उते पंहिंजा शाइर आहिनि तमामु तमामु यार रूफ़ मक्सी माशाल्लाह असांजो ॾाढो सुठो आवाज़ु आहे तमामु बहितरीनु पब्लिक उनजो बि नओं एल्बम अचेव थो मुंहिंजी शाइरी तमामु जल्द अचे थो मूंसां राब्ते में आहे यार वाह वाह पोइ हाणे तव्हां भला पंहिंजे ॾात ॾाम मां छा ॿुधाईंदो मूंखे मंदूर साहिब जो हिकिड़ो ख़ूबसूरत गज़ल आहे पसंदि आहे ॾाढो वाह वाह तबस्सुम साहिब जी शाइरी अब्दुल गफ़ार तबस्सुम जी तबस्सुम साहिब जी शाइरी सही ऐं ॿियो ॻाइणु ॾाढी ॾुखी लॻंदी आहे पर कोशिशि कंदा बिस्मिल्लाह जेके हाल पेश फिरण छो जो सलाम सिंध इलाही असांखे सपोर्ट कयो आहे तव्हां हुजो उस्ताद बादल रही आहे पूरी टीम भा ज़फ़र जसकानी वारा सभई सदाईं सलामत हूंदो हिकु उम्र सजी तुंहिंजे संभार में भई हली हिकु उम्र सजी तुंहिंजे संभारुनि में भई हली हिकु उम्र सजी तुंहिंजे संभारुनि में भई हली हिकु ॿी हयाती तोखे विसारण जे लाइ खपे हिकु उम्र सजी तुंहिंजे संभारुनि में भई हली हिकु उम्र सजी तुंहिंजे संभारुनि में भई हली दोस्तीअ खे बार सम्झी छिनण बि घुरूं त मन दोस्तीअ खे बार सम्झी छिनण बि घुरूं त मन दोस्तीअ खे बार सम्झी छिनण बि घुरूं त मन हिकु जन्म फ़ैसिले ॿियो विछड़ण जे लाइ खपे हिकु जन्म फ़ैसिले ऐं ॿियो विछड़ण जे लाइ खपे हिकु उम्र सॼी तुंहिंजे संभारुनि में भई हली हिकु उम्र सॼी तुंहिंजे संभारुनि में भई हली रुसवायुनि खां पोइ बि रुसवायुनि चयो रुसवायुनि खां पोइ बि रुसवायुनि चयो रुसवायुनि खां पोइ बि रुसवायुनि चयो
को ठोस सबब कंहिंखे भुलाइण जे लाइ खपे हिकु उम्र सॼी तुंहिंजे संभाल में वई हली हिकु उम्र सॼी तुंहिंजे संभाल में वई हली का यादि कंहिं वजूद में पइजी वञे त पोइ का यादि कंहिं वजूद में पइजी वञे त पोइ का यादि कंहिं वजूद में पइजी वञे त पोइ हिकु मौत ॿिनि हिसन खे अलॻि थियण जे लाइ खपे हिकु मौत ॿिनि हसन खे अलॻि थियण जे लाइ खपे हिकु उम्र सॼी तुंहिंजे संभाल में वई हली हिकु उम्र सॼी तुंहिंजे संभाल में वई हली हिकु ॿी हयाती तोखे विसारण जे लाइ खपे हिकु उम्र सॼी तुंहिंजे संभाल में वई हली हिकु उम्र सॼी तुंहिंजे संभाल में वई हली वाह साईं वाह हिकु उमिरि सॼी तुंहिंजे संभालण में वई हली ऐं वरी हिकु ॿी हयाती तोखे विसारण लाइ खपे वाह जो ख़्यालु आहे वाह वाह तबसुम साहिबु कॾहिं कॾहिं माना सफ़ा ईअं दिलि ते धकु थो हणी वठे धकु थो हणे जिगरी वाह वाह साईं हए हए अलाए किथे ध्यानु पहुचाए छॾी था पर चवंदा ब्रेक वठूं ध्यानु बाबा हेॾे ॾियो न त गाॾी जो एक्सीडेंट थी सघे थो थिया न सो ताज़ो हिकिड़ो जेको आहे किसो साईं चए थो थियो आहे पोइ इन करे ब्रेक था वठूं कारे वञो वञो ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं भलीकार चवण सां गॾोगॾु तव्हांखे यकीनन अंदाज़ो हूंदो त प्रोग्राम पंहिंजे आख़िरी लम्हनि में आहे आख़िरी लम्हा खिल भोग मस्ती मज़ाक जा चिल जा हूंदा आहिनि त थोरो तव्हांखे अञा वधीक एंटरटेन कयूं दरक्षा जी आपने कौन से जानवर खुद पाले मैंने बिल्लियाँ पाली मुझे बिल्लियों का बहुत शौक था अब भी तो कुछ मैंने शेल्टर आउट कर दी बिल्लियाँ या बिल्ले पाले बिल्ले बिल्लियाँ दोनों ही तो बिल्ले बड़े खतरनाक होते हैं काटते हैं कहते हैं नहीं जो आप मैंने बताया घर में पले हुए जो होते हैं वो बड़े मासूम से होते हैं बल्कि वो तो वैसे ही डर जाते हैं पालने के लिए छोटे बच्चे लेके आए उनको पालें बड़ा करें वो बड़े तमीज़दार होते हैं बड़े अच्छे होते हैं अब ऐसा नहीं कि मैंने सिर्फ ब्रीड्स ही पाली हूँ मैंने तो ऐसे भी कि मैं राह चलते हुए भी मुझे कोई बिल्ली का बच्चा मिल गया मैं उसको घर उड़ा के ले आई और उसको पाला है और करा है और मेरे पास एक एक कभी कोई इंसान का बच्चा पाला ज़्यादा अपने बहन भाइयों के बच्चों को जरूर पाला तो वो कहते हैं पहले इंसानों को पालें फिर जानवरों को भी देखें दोनों साथ साथ चलते हैं वफादार कौन सा जानवर है कुत्ते के लिए कहते हैं वैसे आपकी नज़र में कहते हैं लेकिन मैंने तो ये भी देखा कि बिल्लियाँ भी उसी तरह से आपसे मोहब्बत करती हैं कभी मैं अपने जॉब के सिलसिले में या वैसे ही कभी मुल्क से बाहर गई हूँ या शहर से बाहर गई हूँ तो पता नहीं उनको कैसे ऐसे खुशबू आती थी कि वो गेट पे मेरा इंतज़ार कर रही होती थी एक दफ़ा मैं कुछ अपने कोर्स के लिए लाहौर गई थी तो मेरी जो बिल्ली थी उसने 10-12 खाना नहीं खा रही थी हफ्ते भर तो उसको फ़ोन पर मेरी आवाज़ सुनाई गई है तो उसने खाना खाया अच्छा तो ऐसे भी हैं जानवर मोहब्बत करने वाले फोन पे आपकी आवाज उसको सुनाई गई जी उसने खाना खाया और किसको सुनाई जाती है आपकी आवाज खाना खाने के लिए किसी और को सुनाई जाती है खाना खा लो दरक्षा से बात कर लो प्लीज ऐसा ना करो हाँ नहीं अब ऐसा भी नहीं है खैर वो बच्चे आपने कभी किया ऐसा खाना नहीं खाऊंगी जब तक वो बात नहीं करेगा हाँ मेरे साथ एक दफ़ा ऐसा हुआ कि मैं अपने गई हुई थी ऑफिस में तो मेरी बहन को थोड़ा सा बिल्लियों से एलर्जिक है अब तो खैर वो एस्टमिक हो गई है तो मैंने बिल्लियाँ ख़त्म कर दी की बात करने वाली हैं आप जी आप बहन की बात करने वाली हैं अभी जी तो वो बस उन्होंने ऐसा किया कि मेरी एब्सेंस में एक मेरा बिल्ली का बच्चा था वो कहीं उन्होंने कहीं चिड़वा दिया तो मुझे इतना गुस्सा आया तो मैंने 10 दिन तक खाना नहीं खाया सिर्फ पानी और चाय में गुजारा किया 10 दिन तक सच्ची में खाना नहीं खाया सच में वाकई नहीं खाया ये कैसे हो सकता है भाई पानी पे गुजारा 10 दिन तक जिंदा रही आप सिर्फ पानी खाना नहीं खाया जी बिल्कुल एग्जैक्टली ऐसा ही हुआ है उसमें मैंने अपना वेट भी लूज किया अच्छा इस वजह से तो खून की कमी हो गई आपको नहीं बैलेंस हो गया वो जो एक्सेस था
अच्छा 10 दिन खाना नहीं खाया, उसके बाद किस तरह से खाना खाया, क्या खाया, जैसे ही मतलब 10 दिन गुजरे फिर कितना खाया? नहीं खाया तो नॉर्मल ही, लेकिन अच्छा, मेरी वालदा उस वक्त नॉर्मल खाया। हाँ, वालदा हयात थी मेरी, तो उन्होंने बड़े प्यार से फिर वो समझाया करा, फिर मेरी बहन ने भी उसको कहा कि सॉरी किया कि मगर उसने खाने में क्या खाती हैं, क्या पसंद है आपको? मुझे खाने में तकरीबन अल्लाह का शुक्र है सभी चीज़ें खा लेती हूँ, लेकिन मुझे ज़्यादातर चाइनीज़ फूड ज़्यादा पसंद है। अच्छा, वैसे लग रही हैं आप खुद ही उधर चीन से लग रही हैं आप। अक्सर लोग मुझे कहते हैं, वो हुआ ये कि मैं जब दुबई गई बता दिया करें, मैं चीन से हूं, वैसे उर्दू मुझे अच्छी आती है जी। जब मैं दुबई गई थी तो वो अक्सर वहाँ के जो लोग थे तो वो मुझे कंबोडियन समझते थे। तो एक दफ़ा ज़ाहिर है अब वहाँ जाएँ तो घूमते फिरते हैं तो हम बस के पासेस भी बनवा लेते हैं। तो मैं स्टॉप पे खड़ी हुई थी तो एक कंबोडियन मेरे पास आके खड़ी हुई और उसने अपनी लैंग्वेज में बात करना शुरू कर दी, तो मैं तो समझी ही नहीं। फिर मैंने उसको इंग्लिश में बोला कि मैं कंबोडियन नहीं हूँ, मैं पाकिस्तान से आई हूँ। अच्छा, तो इस तरह के वाक़यात हुए हैं मेरे पास आउट कंट्री में अक्सर, कि लोगों ने मुझे या तो चाइनीज पर्सन से मिला दिया या कमेटी में। आप कहाँ गई? मैं तुर्की गई हूँ, दुबई गई हूँ, थाईलैंड गई, सऊदीया गई उम्रा करने के लिए। तो किसी की शादी में गई थी? क्या करने? नहीं, विजिट पे, मुझे ट्रैवलिंग का शौक है। अच्छा। तो जब कभी थोड़ा अमाउंट जमा हो जाता है तो मैं कोई ना कोई डेस्टिनेशन डिस्कवर करने निकल जाती हूँ। सही। वो भी अचानक से ही होता है तो निकल जाते हैं। लास्ट 2-3 सालों से इसलिए नहीं हो पाया। कौन है आपकी? मेरे बहन भाई हैं, पेरेंट्स तो हैं नहीं, उनका इंतकाल हो चुका है। तो मैं अपने भाई और बहन के साथ रहती हूँ। अच्छा। तो बाकी जो बड़े बहन भाई हैं वो मैरिड अपनी तरफ हैं। सही माशाल्लाह से जिंदगी अच्छी गुजर रही है अल्हम्दुलिल्लाह। मसरूफ रखा हुआ है, अच्छी गुजर रही है। मसरूफ रखना चाहिए, क्योंकि मसरूफ ना हो बंदा तो फिर वो पता नहीं कहाँ पर पहुंच जाता है। एग्जैक्टली, बिल्कुल यही बात है। जो है ना, स्ट्रेस में बिल्कुल डिप्रेस रहता है, एंजाइटी हो जाती है, मसले हो जाते हैं। और सबसे ज़्यादा खुशी इस वक्त मिलती है, जैसे ये दोनों भाई बैठे हुए हैं, बच्चे ही हैं मेरे आगे, तो ये सोशल वर्क करते तो खुशी होती है कि हमारे यूथ में जो है इस तरह की एक जज्बा है कि वो कर रहे हैं। एक उन्होंने अपना ग्रुप बनाया हुआ है, तो इस तरह के काम हमारा भी एक ग्रुप बना हुआ है, तो हम भी इस तरह वेलफेयर के चले आपने बातों को कन्वर्ट कर दिया इस तरफ, तो मैं भी इस तरफ जाऊंगा। तो दिल्ली सही गाल बुधायो तो नौजवानी घुमण फिरण जी मस्ती मजाक जी ये उम्र है तव्हां के भला इहो कम छो ख्याल आयो तो यार इहो कम कजे चङो आहे कम घुमण फिरण कंहिंखे माना ॾिठो इंस्पायर कंहिंखां थियो? घुमण फिरण त हलंदो रहंदो आहे, बट अदे लास्ट टाइम तव्हांखे ॿुधायो त हिन जी बर्थडे बि बर्थडे सेलिब्रेट करण जी जगह ते यार ये तो उहो ई आहे। हाँ, बर्थडे सेलिब्रेट करण जी जगह ते उहो डोनेट कयो सॼो पैसो, त असां तॾहिं खां सॼो गॾु शुरू कयो। असीं नंढे हूंदे खां दोस्त आहियूं। सही इन माना बर्थडे ते डोनेट कई आहे? जी, असांजो तालुक सजावल डिस्ट्रिक्ट जे ॻोठ तड़ख्वाजा खां आहे। असीं नंढे हूंदे खां गॾु आहियूं, असांजा गॾु सभु कम गॾु ई हूंदा आहिनि। तव्हांखे इहा माना ईअं सम्झो त इहा सुठी ॻाल्हि लॻी त ईअं डोनेट करे वरी ॿी बि कंहिंजी हेल्प कयूं, जीअं हिन ग़रीब जी हेल्प कईसीं, बर्थडे जो केक न हुयो हिन वटि, हिनखे वठी ईंदो तव्हां। हिकिड़ो पब्लिक सर्विस मैसेज ॾियणु चाहींदो असांजे पासे तक़रीबन पूरे पाकिस्तान में इहो हले थो पोलियो जे हिसाब सां, त माण्हू पोलियो पियारणु चाहींदा ई कोन आहिनि। माण्हू चवंदा आहिनि त पोलियो सां असांजा ॿार बीमार थी वेंदा या असांजा ॿार मरी वेंदा। इलाही माण्हू ईअं जेका पोलियो जे टीम ईंदी आहे त ॿार लिकाए छॾींदा आहिनि, ज़ाहिर ई कोन कंदा आहिनि। त माण्हुनि खे इहो चवणु चाहींदो त इहो कुझु कोन्हे कि तव्हांजे ॿारनि जो ई फ़ाइदो आहे, हिन सां को बीमारी कोन थींदी आहे, को मसइलो कोन थींदो आहे। अगरि तव्हां न पियारणु चाहींदा त हिकिड़ो त पाकिस्तान खे बि हिन सां जाम वॾो ख़तरो आहे, पाकिस्तान ब्लैक लिस्ट में वञी सघे थो। ॿियो तव्हांजे ॿारनि खे बि जाम ख़तरो हिन खां तव्हां अगरि पोलियो उन खे नथा पियारियो। पोलियो जा केतिरा टाइम ते पीआरींदो त ॿार माइनिंग इंजीनियर थींदो? माइनिंग इंजीनियर त कोन थींदो, उहो उनजी पंहिंजी मर्ज़ी, उहो छा थो करणु चाहे, पर उहो माज़ूर कोन थींदो। सही माज़ूर कोन थींदो, इंजीनियर थी वेंदो न जी, त माना अॻिते वधी वेंदो। माज़ूर जो रेशियो पाकिस्तान में ज़्यादा थी वियो आहे, जेतिरो ॾिठो वञे इंटीरियर सिंध जी तरफ़ जाम हिन लाइ पोलियो वरी बि माना पाण पोलियो जे ख़ात्मे जे वेझो पहुता आहियूं, शुक्र आहे, पर अञा पाण ईअं नथा चई सघूं त यार असां ख़तमु करे छॾियोसीं, छो त 1-2-3 केस साल में थींदा रहनि था। इन्हनि खां बि असांखे पाक रहणो आहे। असल में मुंहिंजो बाबा जेको आहे उहो एरिया इंचार्ज आहे पोलियो वग़ैरह में कमु कंदो आहे, त मां फील्ड में पाण हुन सां वियो आहियां। मुफ़्त जा पोलियो केतिरा पीअंदा आहियो? जी, पाण पीअंदो कोन आहियां, हुन सां गॾु विज़िट कंदो आहियां फील्ड वग़ैरह, त हुन में मूंखे ख़बर पवंदी आहे त इहो इलाही जाम मसइलो आहे, माण्हू पोलियो पियारणु ई कोन चाहींदा आहिनि। सही ॻाल्हि आहे। पोइ बाबा अची ॿुधाईंदो आहे त वैक्सीन हरभरू गरम थी ख़राबु थी वई, माण्हू पीआरीनि कोन था। जी सही। पोइ हाणे छा फ्यूचर में छा था करणु चाहियो तव्हां अॻिते हली करे? माना हिकु त स्कूल इहे थी विया, हूअं आइडियाज़ हूंदा आहिनि यार मां अञा असां चाहियूं था त हीअं हुजणु घुरिजे,
को प्लान है, को गोल है जो अचीव करणु चाहियो था? असांजो गोल इहो है कि मतलब का भी इंसान हिकिड़ो त बुख न सुम्हे, सही सही है, ॿियो इहो आहे त एडुकेट हुअणु ज़रूरी आहे, सही है। पाकिस्तान जेका जंहिं पैसो आहे उहो ॿार बि निकिरियो वञे एडुकेशन वठण लाइ, जंहिं पैसो आहे उहो स्कूल हिते वठे, पर जंहिं पैसो न आहे उहो छा करे? सही, असांजो मक़सदु इहो आहे कि जंहिं पैसो न आहे उनखे एडुकेट करणु। सही, जंहिं वटि पैसो न आहे उहो शायदि इन वारी वीडियोज़ ॾिसे, उन ख़बर पइजी वेंदी त पैसो कीअं कमाइजे, छा कजे, ऐं जहिड़े तरीक़े सां ॿुधाईंदो आहे न तव्हांखे पाण ई गैरत अची वेंदी त मां कुझु करे ॾेखारींदुमि। सही, ईअं न तव्हां ॾिठो आहे, तव्हां बि ॾिसिजो त पोइ पैसो ज़रूरी आहे न। सही सही, पैसो कमाइणु घुरिजे, पैसो कमाइणु त ज़रूरी आहे, बट हुन सां गॾु अगरि एडुकेशन न आहे, अगरि तव्हां वटि हेल्थ न आहे त हुन पैसे जो का ज़रियो ई न आहे, कमी कोन्हे। सही, अगरि एडुकेशन आहे, हेल्थ आहे, तव्हां पूरा फिट आहियो त तव्हांजो पैसो बि कमु ईंदो, तव्हांजी हर चीज़ कमु ईंदी। तव्हां पैसे मां अञा ज़्यादा पैसो ठाहे सघो अगरि तव्हांखे का नॉलेज आहे त। कोई कहावत आहे न कि रुपए मां कुझु कोन थो थिए, लख मां कोन। हाणे दौर अहिड़ो आहे जो सॼी ॻाल्हि इहा आहे त माण्हू चवंदा बेरोज़गारी इहो, हाणे त इलाही माना ऑनलाइन कमु आहे, माण्हू खे हिकिड़ो लैपटॉप, हिकिड़ी मोबाइल जी ज़रूरत आहे, माण्हू वेही करे घर में किथे बि, हाणे त इहो बि चवनि था त तव्हां भली शहर में हुजो या किथे बि हुजो, तव्हां वटि रुॻो माना हिकिड़ो लैपटॉप हुजे, तव्हां उते ई पैसा कमायो, तव्हांजे अकाउंट में अची वेंदा, तव्हां कंहिं ॿाहिरि वञण जी उस में कमाइण। उहा ई ॻाल्हि आहे कि यूनिवर्सिटी जीअं ॿाहिरि मुल्क में बि उहे ईअं कंदा, पंहिंजी यूनिवर्सिटी असाइनमेंट्स वग़ैरह ठाहींदा पंहिंजे बैंक जा, त पाकिस्तान में बि अॼुकल्ह इहो ई रवाजु अची वियो आहे त जेको यूनिवर्सिटी जा असाइनमेंट आहे, पर उन लाइ तालीम ज़रूरी आहे, एतिरी तालीम हुअणु घुरिजे कि लिखणु अचणु घुरिजे। लिखणो त ॾिसी लिखणो आहे, बट लिखणु बि अचणु घुरिजे। चङो साईं, भला तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो, साईं तव्हांजी वॾी महिरबानी अदा मुदस्सिर ऐं अली हाशमी ऐं दरख्शान जी बहुत शुक्रिया आपका, अदी इकरा तुंहिंजी वॾी महिरबानी, ऐं गॾोगॾु साईं तनवीर अली साहिबु तव्हांजी महिरबानी सां गॾु गुज़ारिश कंदासीं आख़िर में को ठाउको को भलो कलाम ॿुधायो। तव्हांजी महिरबानी करणु घुरिजे जो सदाई मान बख़्शो असन थी। साईं साईं अलाह कंदो सदाई आवाज़ हूंदो, अॻिते खां अॻिते हूंदो, असांजी दुआ तव्हां सां गॾु आहे। बादल साईं तव्हांजा लख तोरा, मोहम्मद अली साईं जी वॾी महिरबानी जेको अचानक साईं अची करे वेही रहियो ढोलक वॼाइणु, सो ईअं कॾहिं कॾहिं देरि थी वेंदी आहे इंसान आहे। सो बहरहाल हिते प्रोग्राम खे पूरो कयूं था, सुभाणे वरी नए जज़्बे हिम्मत हौसले सां मिलंदासीं इंशाअल्लाह। हयाती हूंदी त इरशाद जागीराणी खे इजाज़त ॾींदा, जिए लतीफ़ जिए मिठी ॿोली सदाईं गॾु। उम्मीद रखी आ दिल में अल्लाह का तो यारी दो, उम्मीद रखी आ दिल में अल्लाह का तो यारी दो, उम्मीद रखी आ दिल में अल्लाह का तो यारी दो, अल्लाह का तो यारी दो, सदे मुखे प्यार दी दो, अल्लाह का तो यारी दो, सदे मुखे प्यार दी दो, उम्मीद रखी आ दिल में अल्लाह का तो यारी दो, उम्मीद रखी आ दिल में अल्लाह का तो यारी दो। कासिद आयो माण्हुनि मूंखे, माण्हुनि मूंखे बटन ॿुधायो काल मूं वटि कासिद आयो सुहिणो निर्वारींदो सदोरो तो वारींदो, सुहिणो सदोरो को वारींदो, उम्मीद रखी आ दिल में अल्लाह कंदो यारींदो, उम्मीद रखी आ दिल में अल्लाह कंदो यारींदो। ॾींहं दुखनि जा वेंदा ख़तमु थी, ॾींहं दुखनि जा वेंदा ख़तमु थी, महिमान मूं वटि ईंदो सनम
दो सनम थी के दो न करारी दो जानी कुर्बदारी दो के दो न करारी दो जानी कुर्बदारी दो उम्मीद रखी दिल में अल्लाह कंदो यारी दो उम्मीद रखी दिल में अल्लाह कंदो यारी दो जावेद कोला थे जो पक्को इरादोवा जावेद कोला थे जो पक्को इरादोवा पाड़ी दो मूसा कंदो जेको वायदोवा पाड़ी दो मूसा जावेद कोला थे जो पक्को इरादोवा जावेद कोला थे जो पक्को इरादोवा पाड़ी दो मूसा कंदो जेको वायदोवा अखिड़िन जो ठारी दो दिल्ली दिलदारी दो अखिड़िन जो ठारी दो दिल्ली दिलदारी दो उम्मीद रखी दिल में अल्लाह कंदो यारी दो उम्मीद रखी दिल में अल्लाह कंदो यारी अल्लाह कंदो यारी दो सदे मुखे प्यार दी दो अल्लाह कंदो यारी दो सदे मुखे प्यार दी दो उम्मीद रखी दिल में अल्लाह कंदो यारी दो उम्मीद रखी दिल में अल्लाह कंदो यारी दो मेहरबानी सलाम सिंध मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।